अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सहरी टाइम में आऊँ आहियां इंजीनियर शफ़ी मोहम्मद लाखो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन किराम, अॼु असां सूरतुल हदीद के माना कंदासीं। हिन में अॻिते हली थोरो एटमिक स्ट्रक्चर जी ॻाल्हि थींदी, तंहिंजे करे जेके माण्हू केमिस्ट्री ॼाणनि था या घटि में घटि आई वुड से कि मैट्रिक में बि जेकॾहिं केमिस्ट्री पढ़ी अथनि ऐं इंटर में पढ़ी अथनि त उन्हनि जे लाइ ॾाढो इंट्रस्टिंग अॻिते ही मौज़ू ईंदो। जेकॾहिं अञा मूंखे हीअं 10 मिंटनि में उते पहुचंदासीं, जेकॾहिं न आहिनि त उन्हनि खे घुराए वठो, उन्हनि खे फ़ोन कयो त बाबा हे ॾिसो, ही तव्हांजे नाले जे मुताबिक़ आहे सूरतुल हदीद। हदीद चइबो आहे लोह खे। त इहो लोह वारी जेका ॻाल्हि आहे, इन्हीअ में केमिस्ट्री अचे थी, जेका मां हिन क़ुर मां कढी आहे। त इंशा अल्लाह ताला तव्हांखे फ़ाइदो पवंदो। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हिन जे बारे में चयो वञे थो त अलाए छो एॾी अहम आहे, जो चए थो सूरतुल हदीद इक़राहा बिहाज़ी तरीक़ा। जेकॾहिं तव्हां सूरतुल हदीद खे इहा ईअं पढ़ंदव, ऐं ज़ाहिर आहे त पढ़ण जो मतिलबु त सम्झी पढ़णु, को जादू त कोन्हे किताब जो बसि रुगो पढ़ंदव त तव्हांखे सवाबु थींदो। इन्हीअ खे तव्हांखे माना सां सम्झणो आहे। वलो मर्रतुल वाहिद, जेकॾहिं हिकिड़ो दफ़ो बि इनखे तव्हां सम्झी पढ़ंदव, सोफ़ तफ़्तह लक ख़ज़ाइनुल अर्द, त अलाह चए थो त जल्दी तव्हांजे लाइ ज़मीन जा ख़ज़ाना ऐं माल तव्हां ते ज़ाहिर थींदा। व यंज़िल अलैका रिज़्क़, ऐं तव्हांजे मथां अलाह ताईं रिज़्क़ नाज़िल कंदो। कल मतर, मिसाल तौरु बारिश, मींहुं ॾींदो। व तख़लस मिनल फ़क़्र, ऐं तव्हांजी ग़रीबी ख़तमु थी वेंदी। फ़क़्र व तहक़क़ तलबिक बिलम्हल बसर, ऐं इहे शयूं जेके तव्हां अलाह घुरो त अखि छिंभ में तव्हांखे मिलंदियूं। तंहिंजे करे चए थो त हीअ वॾी ज़बरदस्त आहे। अल्हम्दुलिल्लाह, वाक़ई इन जा एॾा फ़ाइदा आहिनि। त पोइ ॾिसूं त इन जी माना में कहिड़ियूं शयूं पोशीदा आहिनि जंहिंजे करे एॾा असांखे फ़ाइदा पवनि था। अल्हम्दुलिल्लाह, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। आयत पहिरीं, सब्बह लिल्लाहि मा फ़िस समावाति वल अर्द। इन जो माना आहे त जेको कुझु ज़मीन ऐं आसमान में आहे, सभई अलाह जे हुकुम जे आॾो पंहिंजो कंधु निवड़ायो वेठा आहिनि। जंहिं शइ खे अलाह साईं जेका ड्यूटी ॾिनी आहे, बिल्कुलु उहा करे थी, ज़रो बि उन खां इनहराफ़ नथी करे। तंहिंखे चइबो आहे त इहे पाकाई था अलाह जी बयानु कनि। सिजु जेको आहे उहो बि पंहिंजे आर्बिट में वञी रहियो आहे, ऐं जॾहिं एंड थींदो त माना क़यामत ईंदी। माना आर्बिट एॾो वॾो आहे जो जॾहिं उहो एंड ते पहुचंदो त उहा क़यामत अची वेंदी। वरी जेको आहे सो ज़मीन सिज खे थी फिरे पई। त इहे जेके बि शयूं आहिनि, इहे अलाह जूं तस्बीह इन लाइ थियूं कनि, उनखे ड्यूटी मिली आहे। हाणे ज़मीन जेका आहे सो तक़रीबन 1600 किलोमीटर कलाक में पंहिंजे महवर ते फिरे थी, ऐं 24 कलाकनि में सॼो सरकमफ्रेंस फिरी थी अचे। तंहिंजे करे ॾींहं रातियूं थियनि थियूं। हाणे जेकॾहिं इहा ज़मीन चाहे ऐं अलाह सां वञी ना इंफ़िराफ़ी करे त कॾहिं स्लो थिए, कॾहिं तेज़ थिए, कॾहिं ॾींहं नंढा थियनि, कॾहिं सफ़ा ॾींहं वॾा थियनि। न, सब्बह लिल्लाह, माना जेको कुझु ज़मीन आसमान में आहे, सभु उहे अलाह जो पाकाई बयानु। पाकाई जो मतिलबु उनजे चवण ते हलनि थियूं। ऐं जेकॾहिं असां अलाह जी तस्बीह कयूं था त माना असां अलाह जे हुकुमनि ते था हलूं। खणी तव्हां 100 तस्बियूं फेरायो, पर शराब पीअंदव, ज़ना कंदा, हराम खाईंदा, त इहे तस्बियूं तव्हां जूं बेकार आहिनि। छो त तस्बीह आहे ई माना अलाह जो चवणु मञणु। रुगो ठली तस्बीह मां ॾिठो आहे त इहे वॾा वॾा वज़ीर हथ में हीअं खणी पिया था फिरनि। इहे कंहिं कम जी कान्हे का। जेसि ताईं तव्हां अलाह जे हुकुमनि ते हलो, पोइ भली तस्बीह न बि कयो, अलाह जे फ़रमान बरदार जे हुकुम ते हलणु, इन्हीअ खे तस्बीह चइबो आहे। वहुअल अज़ीज़ुल हकीम, बेशक अलाह ताला ग़ालिब आहे। तॾहिं त सभई हुन जे आॾो निवड़िया पिया आहिनि, न सवाइ इंसाननि जे जेके चरिया आहिनि। ऐं हिकमत वारो आहे। अलाह फरमाए थो, लहू मुल्क समावात वल अर्द, सॼी प्रॉपर्टी ज़मीन आसमान में अलाह जी आहे। हे हिकिड़ो मटर जो दाणो बि ॿिए कंहिंजो न आहे। हाणे जंहिंजी प्रॉपर्टी आहे ॾींदो त उहो न। त माना जेकॾहिं तव्हां का शइ घुरो था त कंहिंखां घुरंदव? अलाह खे छॾे कंहिं जेकॾहिं ॿिए मूर्तीअ खां घुरंदव, कंहिं मोल खां घुरंदव, उनजी त प्रॉपर्टी हिन दुनिया में ई उनजी मिल्कियत कान हुई, त मरण खां पोइ उनखे प्रॉपर्टी किथां मिली आहे जो तव्हांखे पुटु ॾींदो, तव्हांखे कणक वधाए ॾींदो, तव्हांखे ज़मीनूं वठराए ॾींदो। सभु कुझु अलाह ॾींदो। छो त लहू मुल्क समावात वल अर्द, जो ज़मीन आसमान जी बादशाही हुनजी आहे। युही व युमीत, ऐं हू जंहिंखे मारींदो बि आहे ऐं जीआरींदो बि आहे। नंढड़ा ॿार पैदा करे थो, पोढ़ा मारे थो, जवान मारे थो। वहू अला कुल शैइन क़दीर, माना सॼो कंट्रोल अलाह पंहिंजे हथ में रखियो आहे। हर शइ जो कंट्रोल। कंहिंखे छा मिले, कंहिंखे छा मिले, केरु छा थो सोचे हिनखे मिलणु खपे, हीअ तारो काॾे थो वञे, आसमान कीअं थो कमु करे, हर शइ ते वस वारो आहे।
हुवल अव्वल, माना शुरू में जॾहिं कुझु बि कोन हो तॾहिं बि अलाह हो। हाणे अलाह छा आहे इन जी असांखे ख़बर न आहे। एनर्जी आहे, नूर आहे, सभु कुझु आहे जेके नाला वरिता अथमि, पर असांखे उन जी माहियत जी ख़बर कान्हे। असांखे सिर्फ़ु इहो यकीन करिणो आहे कीअं त हेॾो जो संसार जंहिं डिज़ाइन कयो आहे, जंहिं बि कयो आहे, उहो असांजो अलाह आहे, उहो जहिड़ो बि आहे। ईअं त कंहिं न कंहिं क्रिएशन खां सवाइ पाण ई त शयूं कोन थियूं पैदा थी सघनि। माउ जे पेट में हिकिड़ो नंढड़ो ॿारु पियो थो डेवलप थिए त आख़िर का त हस्ती आहे जंहिं इहा डिज़ाइन करे ऐं अंदरि उनखे डेवलप कराए थो, त का त उहा हस्ती आहे न। उन हस्तीअ खे असीं अलाह था चऊं। हिंदू उनखे भॻवान था चवनि, ईसाई उनखे गॉड था चवनि। नाला जेके रखोसि रखो, लहुल अस्माउल हुस्ना, अलाह जा सभु नाला सुहिणा आहिनि, बशर्ती की इहा ई चइजे त जंहिं हिन शइ खे क्रिएट कयो आहे, पोइ जेको बि आहे उहो असांजो अलाह आहे। चए थो शुरूअ में उहो हो, वल आख़िर वल जॾहिं सिस्टम तबाह करे छॾींदो तॾहिं बि उहो ई रहंदो। व ज़ाहिर वल बातिन, अलाह पधिरो बि आहे पंहिंजी काइनात सां ऐं ॻुझो बि आहे। वहू बि कुल शइ अलीम, ऐं वरी ॻाल्हि त हर शइ खे ॼाणे थो त केरु छा पियो थो करे, हींअर छा थो करे। हता की जेकॾहिं मख बि उॾामी थी न उहा बि अलाह जे इल्म में आहे, काॾे थी वञे, छा खणंदी, किथे दाणो रखियलु अथसि। हुअ लज़ी ख़ल्क़ समावात वल अर्द फी सितत अयामिन, पोइ अलाह पाक त हुओ न, पोइ हुनखे ख़्यालु आयो, चयईं त मां यूनिवर्स क्रिएट कयां। हाणे उहा उनजी मर्ज़ी आहे। हाणे हुनजो जेकॾहिं उनखे ख़्यालु आयो त मां यूनिवर्स क्रिएट कयां त भली करे, ऐं जेकॾहिं करे सघे पियो त करे पियो। ऐं चए थो त मां जॾहिं का शइ क्रिएट कयां थो त मुंहिंजी अहिड़ी टेक्नोलॉजी आहे जो मां को उन खे क्रिएट करण लाइ मूंखे अटो ॻोहिणो कोन थो पए। मां चवां थो कुन फयकून, मां चवां थो त जेको सो थी शइ त थी पई। चए थो सिज ठही पियो त सिज ठही थो पए। पर चए थो त मां ज़मीन आसमान खे फी सिततनि अयामनि, उन खे फेज़िस में मां 6 दौरनि में पैदा कयो। ज़ाहिर त हिकिड़ी शइ पैदा थो करे, मिसाल तौरु ज़मीन ते पहिरीं हईं खॾो, 70% ज़मीन में वॾो खॾो हईं, पोइ वरी तारनि में हाइड्रोजन ऑक्सीजन खे पाण में फ्यूज़ कयईं त पाणीअ जा फुड़ा थिया, एॾा फुड़ा वधिया जो वॾा वॾा बर्फ़ जा पहाड़ थिया, उन्हनि खे हेठि ज़मीन ते केराईं। इहो आहिनि फेज़िस। त चए थो त ज़मीन आसमान खे मां 6 फेज़िस में 6 दौरनि में पैदा कयो। सुम अस्तवा अलल अर्श, बाक़ी पोइ वरी पंहिंजे अर्श ॾे तवजह कई, माना अर्श होसि अॻई, बाक़ी इहे शयूं बाद में पैदा कयईं। वरी चए थो रब साईं त यालम मां यलिज फिल अर्द व मां यख़रुज मिनहा, बाक़ी अलाह चए थो त मुंहिंजी मॉनिटरिंग एॾी आहे, कंट्रोल एॾो आहे जो मूंखे ज़रिए जी ख़बर पए थी। जेको ज़मीन में अंदरि घिड़े थी का शइ उहा बि मूंखे ख़बर आहे, ऐं जेका वरी निकिरे थी उन मां उहा बि ख़बर आहे। व मां युनज़िल मिन समा, ऐं आसमान मां जॾहिं जेको शयूं हेठि लहनि थियूं उनखे बि ॼाणे थो। व मां यारुज फिया, या जेका शइ मथे वञी तव्हांजा अमल वञनि था, नेक अमल वञनि था, उहो बि अलाह ॼाणे थो। व हूअ माकुम ऐं न मां कुंतुम, बल्कि अलाह जी टेक्नोलॉजी एॾी एडवांस आहे जो हू तव्हां सां गॾु आहे, तव्हां किथे बि हुजो, माना तव्हांजे हाल ॼाणे थो। हाणे ॾिसो न, एॾी टेक्नोलॉजी, माना मूंसां बि गॾु आहे, अव्हां सां बि गॾु आहे, अधी वेठी जेका हे ॾिसे वेठी इन सां बि गॾु आहे, हे ॿारु वेठो आहे इन सां बि गॾु आहे। त अलाह जी टेक्नोलॉजी जो अंदाज़ो लॻायो त चए थो त अलाह पाक अव्हां किथे बि हुजो तव्हां सां गॾु आहे, बल्कि तव्हां जेको दिलि में सोचियो था अलाह उहो बि ईअं थो ॿुधे जीअं असीं हींअर ॾाढिया था ॻाल्हायूं। वल्लाह बिमा तामलून बसीर, ऐं जेको कुझु तव्हां कयो था उहो अलाह बिल्कुलु ॾिसे थो ऐं रिकॉर्ड करे वेठो। लहू मुल्क समावात वल अर्द, सॼी ज़मीन आसमान जी प्रॉपर्टी अलाह जी आहे। व इलल्लाह तुरजाल उमूर, ऐं जेके फ़ैसिला आहिनि, कम आहिनि, उहो सॼो अलाह ॾे रिकॉर्ड थिए पियो थो। सभु जेके आहिनि, जेके बि सम उन अलाह ॾे मोटाया वञनि था। यूलिज लैल फिल नहार, ऐं जेको आहे सो राति खे ॾींहं में दाख़िल थो करे त ॾींहुं ख़तमु थी थो वञे, राति अची थी वञे। पोइ यूलिजुल नहार फिल लेल, ऐं वरी जेको आहे सो ॾींहं खे जॾहिं राति में घेड़े थियो त ॾींहुं थी थो राति हली थी वञे। हींअर वक़्तु कैनाडा में राति लॻी पई आहे, छो त ज़मीन जो पोयों पासो आहे, सिज हेॾा साम्हूं आहे असांखे। उहो अलीमुम बिज़ात सुदूर, ऐं चए थो जेको तव्हां सीननि में सोचियो वेठा अलाह उहो बि ॼाणे थो। हाणे ॾिसो न अहमियत केॾी आहे सूरह हदीद जी, जो चवनि था त तव्हांजो रिज़्क़ जेके वधारो करे छॾनि, छो त हीअ अक़ीदा आहिनि न। जॾहिं असांखे एॾो अहसासु थी वञे, यकीन थी वञे त अलाह असांजे सीननि जो राज़ ॼाणे थो, त पोइ मूंखे पराए दर ते वञण जी ज़रूरत कहिड़ी आहे। ॾातार त तूं शा लथी, चए थो ॾातार तूं ॿिया मिड़ाई मङणा,
ॾियण वारो अलाह हुआ, बाक़ी सभिनी अलाह जे आॾो मङणो थी घुरियो आहे। त मङणनि खां कीअं घुरिबो? मङणनि खां मङणो थिबो छा? अलाह जे आॾो मंगबो, उन खां घुरिबो। उन खां पोइ अलाह फरमाए थो आमिनू बिल्लाह व रसूली, तंहिंजे कर एॾी अलाह जी तव्हां तारीफ़ ॿुधी ऐं हुनजो पावर ॾिठव ऐं हुनजी टेक्नोलॉजी ॾिठव त हाणे थो चए त इन अलाह ते ईमान आणियो। माना जेको अलाह तव्हां सां ॻाल्हायो आहे क़ुर में, इन खे सचो सम्झी पढ़ी ऐं इन मुताबिक़ कोशिशि कयो। व रसूली, ऐं अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन क़ुर सां गॾु जेके सुन्नत ॾिनी आहे, जेका एक्सप्लेनेशन कई आहे, जेके सही हदीसूं आहिनि, तव्हां उन ते बि ईमान आणियो। व अनफ़िकू मिमा जअलकुम मुस्तख़लफ़ीन फी, ऐं अलाह ताला चए थो, हिन जी माना पोइ थो कयां, चए थो त हिन दुनिया में निज़ाम हलाइण जे लाइ मां कंहिंखे पैसो ॾिनो आहे, अमीर खे कयो अथमि, कंहिंखे विचोलो कयो अथमि, कंहिंखे ग़रीब कयो अथमि। छो त इहो तॾहिं अलाह जो सिस्टम हली सघंदो। जे ग़रीब न हूंदा तव्हांखे मज़दूरी केरु कंदो? तव्हां बूट केरु पंहिंजो ॻंढींदो? ऐं पंहिंजो इलेक्ट्रीशियन केरु थींदा? इहे केरु थींदा? तंहिंजे अलाह इहे सिस्टम हलाइण जे लाइ इहे तबिका रखिया आहिनि। वरी अमीर माण्हू जेके आहिनि से होशियार आहिनि, अटकल करे पैसो कमाइनि था। पर हाणे छा थो चवे? व अनफ़िकू मिमा जअलकुम मुस्तख़लफ़ीन फी, अलाह जे रस्ते में हेठि पैसा ॾियो जंहिं ते तव्हांखे वारिस कयो अथसि इन पैसनि ऐं माल जो। फल्लज़ीन आमनू मिनकुम, बाक़ी जेके तव्हां मां ईमान वारा आहिनि, व अनफ़कू लहुम अजरुन कबीर, ऐं जेके अलाह जे रस्ते में ख़र्चु कनि था तंहिंखे वॾो अजुरु आहे। छो त पंहिंजो ॾिसो न, हालांकि असीं जेको पैसो कमायूं था आहे अलाह जो। रीज़न सिंपल, छाकाणि त जेको असां कमायूं था, छा मां था कमायूं? हिन हथनि खे था यूज़ कयूं, दिमाग़ खे यूज़ था, अखियुनि खे था यूज़ कयूं, टंगुनि पेरनि खे यूज़ था कयूं। इन्हनि खे यूज़ करे असां ॾोकड़ कमायूं था न, त पोइ हे सामान कंहिंजो आहे? सॼो अलाह जो आहे। त तॾहिं थो चए त इहो जेको तव्हां कमायो था मुंहिंजो आहे, ऐं मुंहिंजे मां तव्हांखे त चवां त ग़रीबनि खे ॾियो। ऐं मां मिसाल वरी ॾियां थो त हिकिड़ो दुकान ते सेठ हिकिड़े नौकर रखियो आहे। हाणे सेठ जे दुकान में सम्झो त 50 लख जो सामान पियो आहे। हाणे नौकर खे चई त बाबा तूं हिते वेही ऐं सामान मुंहिंजो विकिणो, रेट बि ॾेई छॾियईंसि। शाम जो हुन 50-60 हज़ार कमाया। सेठ आयो, चई बाबा घणो कमाए? चई साईं 60 हज़ार। चई अचे हेॾे ॾे। चई न साईं मां तव्हांखे कीअं ॾियां? चई छो बा? चई मां विकियां तव्हांखे कीअं ॾियां? त सेठ चवंदो पर माल त मुंहिंजो हो न, शयूं त मुंहिंजियूं हो न। पोइ हुनखे छा चवंदो? तूं मेंटली चरियो आहीं। त साॻे नमूने सां जेको असीं दुनिया में पैसो आहे या पैसो कमायूं था, जेको विरासत में मिलियो आहे, उहो अलाह जो आहे। हाणे चए थो मुंहिंजे ॾिने मां माण्हुनि खे ॾियो, त हे था चवनि असां छो ॾियूं? त माना मेंटल थिया न, चरिया था न। माना छाजी ज़कात ॾियूं? छो ग़रीबनि जी मदद कयूं? पर वरी बि चए थो त छाकाणि त तव्हां मुंहिंजे चवण ते, मुंहिंजे पैसे मां हिन खे ॾियो था, त इन ते बि तव्हांखे अजुरु मां ॾींदुसि, अजुरु वॾो ॾींदुसि। मिसाल तौरु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त यकुल इब्न आदम माली माली, चए थो मुंहिंजो प्रॉपर्टी, मुंहिंजी ॿनियूं, मुंहिंजी प्रॉपर्टी, मुंहिंजा बैंक बैलेंस। काल बि हल लक या इब्न आदम मिन मालिक, चई जेको तूं माल थो करी न, असल तुंहिंजो माल हिन 3 कैटेगरीज़ जो आहे। इला मां अकल त अफ़नईत, जेको तो खाई ऐं हज़म करे छॾियो, इहो जेको तुंहिंजे पेट में वियो खाधो, इहो वाक़ई तुंहिंजो माल हो। ओ लबिस त अवलई, वरी जेके कपिड़ा पाए ॻारे चोड़े छॾियई, त इहे वाक़ई इहो तुंहिंजो माल हो। ओ त सदक़त, ऐं अलाह जे रस्ते में तो सदको ॾिनो, अमज़ई त पोइ इहो तुंहिंजो माल हो जेको तुंहिंजे अकाउंट में आख़िरत में जमा थियो। वमा सिवा ज़ालिक, इन्हनि 3 शयुनि खां अलावा पोइ ज़ाहिबुन व तारिकुल नास, इहो तूं छॾे वेंदे ऐं माण्हुनि जे लाइ छॾे वेंदे, पोइ जेको खणे। ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। जी अस्सलाम वालेकुम। सहरी टाइम में मां आहियां शफ़ीअहमद लाखो। सूरह हदीद जी आयत नंबर 8 ते पहुता आहियूं। अल्हम्दुलिल्लाह, ॾाढो ज़बरदस्त मज़मून आहे। तॾहिं त मां तव्हांखे शुरूअ में ॾसियो त हीअ अहिड़ी सूरत आहे जेकॾहिं तव्हां हिनखे ईमान सां सम्झी पढ़ंदव त हीअ फटाफट इंसान जी गुरबत दूरि थी करे तव्हां जूं ज़रूरतूं पूरियूं अलाह साईं कंदो। हाणे अचूं था त अलाह साईं फरमाए थो त वमा लकुम ला तुमिनून बिल्लाह, चई त पोइ तव्हांखे छा को चरिया हो, मेंटल आहियो, पागल आहियो, जो तव्हांखे थियो छा आहे त तव्हां अलाह ते ईमान नथा आणियो, जंहिं हिन सॼी काइनात पैदा कई आहे। सम्झो बि तव्हां पाण ई त कान पैदा थींदी। व रसूल यदहुकुम, ऐं अलाह जो रसूल तव्हांखे चई वियो आहे, सम्झाए वियो आहे
तव्हांखे जेको सो तव्हांखे दावत ॾेई वियो आहे लितूमिनू बिरब्बिकुम त तव्हां पंहिंजे रब ते ईमान आणियो। अलाह जो रसूल इहो ई चई वियो आहे। ऐं चए थो वक़द अख़ज़ मीसाक, ॿियो तव्हां सां मुंहिंजी एग्रीमेंट थियल आहे त तव्हां मूंखे मञींदव। कहिड़ी एग्रीमेंट, किथां जी एग्रीमेंट? अचो, जॾहिं असांजा रूह हुआ त अलाह ताला जॾहिं असांजे रूह जो सॉफ्टवेयर ठाहियो त ओॾी महिल चई अलस्तु बिरब्बिकुम, छा मां तव्हांजो पालणु आहियां? त कालू बला, त चऊं हा साईं आहीं। माना इहा हाणे नेचुरली तव्हांजी जीन्स में इहो जुमिलो पियल आहे। तंहिंजे कर हिन दुनिया ते हर माण्हू रब खे ॻोल्हे थो। पोइ को थो सम्झे त गंगा रब आहे त उनखे थो वञी पूॼे, को सम्झे थो त गाबो रब आहे त वरी उन खे थो वञी सजदा करे, को वरी सम्झे थो त मुंहिंजो साईं क़बर वारो मुंहिंजो रब आहे त उन खां थो वञी घुरे, यानी को सम्झे थो त सिज रब आहे त वरी सिज खे सजदा कनि था। हर माण्हू कंहिं न कंहिं रब जी ॻोल्हा में। हिन दुनिया ते को अहिड़ो माण्हू कोन्हे जेको चवे त हिन दुनिया कंहिं कान पैदा कई आहे। लेकिन अलाह जे रसूलनि जो कमु हो त तव्हांखे इन्हनि शयुनि खां परे करे त जेके शयूं इहे रब न आहिनि, इन्हनि शयुनि खे पैदा करण वारो रब आहे, तव्हां उन्हीअ खे मञो। इहो तव्हांखां अलाह चए थो वक़द अख़ज़ मी, इहो मां सां तव्हां एग्रीमेंट कई त अलस्तु बिरब्बिकुम कालू बला। ऐं वरी चई तव्हांखां मां ॿियो एग्रीमेंट करायो। ॿ शयूं असांजी जीन में विधियूं हुयूं, रूहनि में। ॿियो त तव्हां शिरक न कजो। ऐं जे शिरक करे मूंखे अची चयो त शिरक त मुंहिंजे बुज़ुर्गनि कयो, मुंहिंजो पीउ ॾिस कंदो, मुंहिंजो ॾाॾो कंदो, दुनिया जा हेतिरा माण्हू अचनि पिया मोलनि खां घुरनि पिया, तॾहिं मां बि घुरियो। चए इहो मां आर्ग्यूमेंट न ॿुधंदुसि। इहा बि क़ुर में अचे थो त इहा आर्ग्यूमेंट मूंसां न कजो। यू आर रेस्पॉन्सिबल, तव्हां पाण ज़िमेदार आहियो। इन कुंतुम मोमिनीन, जेकॾहिं मोमिन आहियो त। अलाह फरमाए थो हुव लज़ी युनज़्ज़िलु अला अब्दिही आयातिन बय्यिनातिन, चए थो मां पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हवाले कयो, उन ते नाज़िल कयुमि हे क़ुर जूं आयतूं बय्यिनात, माना सवली ॿोलीअ में आहिनि। छो त हीउ हिकिड़ो पेपर आहे, हिन में सभिनी जो इम्तिहान हलेव पिए थो। ओ जेको हारी वीचारो हर थो काहे, जो कॾहिं प्राइमरी बि कोन पढ़िया, उन खे बि हिन पेपर में पास थियणो आहे। हाणे जेकॾहिं हिन जी स्टैंडर्ड इन जो कोर्स जो एॾो करे जो रुगो मौलवी ऐं मुफ़्ती ऐं PhD इहे पास थियनि, हेठियां सभु फेल थियनि। न न न न, अलाह एॾो ज़ुल्म कोन थो करे। अलाह थो चए लक़द यस्सरनल क़ुरान ले ज़िक्र, असां आसान कयो आहे क़ुर सम्झण वास्ते। आहे को हाणे मिसाल तौरु हारी आहे, अचो उन ते हारीअ खे ख़बर त आहे त अलाह ॾे वञिणो आहे, ऐं उनखे इहा ख़बर आहे त क़ुर आयो आहे। हाणे छा कंदो? चवंदो अदा मां पढ़ियल कोन आहियां, पर यार असांजी जेका मुंहिंजी धीउ जी धीउ आहे न, इन मैट्रिक कई आहे। अमां तूं हेॾे त अच हिकिड़ो मिंट, अमड़े हे खोल क़ुर, हे रुगो मूंखे जेथां सिंधीअ में मूंखे रुगो तूं माना पढ़ी ॿुधा। हाणे उहो वीचारी खोलींदी। अलाह फरमाए थो भला ज़मीन खे रहण जी जाइ कंहिं कयो? त सम्झी वेंदो हारी त चए थी त अलाह पुछे थो त दिलि में चवंदो अलाह कयो। ऐं कंहिं उन जे विच में नहरूं पैदा कयूं? त हारी जो ॿुधंदो चवंदो अलाह नहरूं विधियूं आहिनि। ऐं मथसि जबल पैदा कया? अलाह साईं। ऐं ॿिनि दरियाहनि जे विच में हिकु परदो कयईं जो मिठो ऐं खारो पाणी मिले कोन थो, त छा अलाह सां गॾु ॿियो बि को हाकिम आहे? हारी चवंदो न साईं, पर उन्हनि मां घणा नथा ॼाणनि। त हारी चवंदो धूड़ वञी पाइनि, मां त मञा थो त सभु कुझु अलाह थो करे। वरी पढ़ंदी भला आजिज़ जी दुआ केरु क़बूल करे थो? त हारी चवंदो त अलाह थो करे। जॾहिं उनखे सॾे थो, केरु सख़्ती लाहे थो, अव्हांखे ज़मीन में अॻियनि जो वारिस करे थो? हारी चवंदो बिल्कुलु, बाबू ज़मीन छॾे वियो, मां हुनजो वारिस आहियां। छा अलाह सां गॾु ॿियो को हाकुम आहे? त चवंदो हरगिज़ न। अमी बिल्कुलु थोरो ध्यानु करियो था, माना सोचो। हाणे ॿुधायो त हीउ आसान आहे ॾुखियो आहे? मां विचां खोलियो न। त हारी जेकॾहिं चाहे त पंहिंजी न्याणीअ खे पुट खे सॾे चए बाबा मां पढ़ियल कोन आहियां, तूं रुगो महिरबानी करे मूंखे हिन जी माना ॿुधाए। इहो आहे कोर्स जो किताब जंहिंमें सवलाई आहे। सो अलाह फरमाए थो हुव लज़ी युनज़्ज़िलु अला अब्दिही आयातिन बय्यिनात, बय्यिनात माना में सभु ॼूं खुलियलूं। ऐं छाजे लाइ क़ुर ॾिनो अथसि? त तव्हां हिन जे इम्तिहान में वेहो, ऐं वेहंदव इम्तिहान में वेही पास थियण जे लाइ। छा थो चए? लियुख़्रिजकुम मिन ज़ुल्मात, त हिन जी माना करे पढ़ंदव त तव्हांखे ऊंदाहीअ मां, जिहालत मां कढंदो ॿाहिरि इल नूर, नूर जे तरफ़। माना जीअं तव्हां हिनखे पढ़ंदव त न त की न पढ़ंदव त पोइ तव्हां जाहिल आहियो, पिया हूंदव, तव्हां माना पेपर में पास ई कोन थींदव। जे क़ुर खे सम्झंदा ई कोन त अलाह छा थो चवे, त पोइ त तव्हां जाहिल रहंदव। लेकिन चए थो मां हीउ तव्हांखे ॾिनो आहे त जीअं हिन जिहालत मां तव्हां कढी नूर ॾे वठी अचां। इन अलाह बिकुम लरऊफ़ रहीम, ऐं अलाह पाक तव्हां ते महिरबानी आहे, तॾहिं ते ॾिनो अथई कोर्स जो किताब। जे न ॾियां चए हलो हाणे तव्हांखे ख़बर न आहे त मां अलाह आहियां, ऐं जेको सो सभु कुझु तव्हां मूंसां कयो, त पोइ फासी पऊं आहे न।
हे त किताब कोर्स ॾिनई त वरी महिरबानी कयईं, तॾहिं चए थो मां तव्हां ते रहम थो कयां। वमा लकुम अल्लाह तुनफिकू फी सबीलिल्लाह, अलाह थो चए त अलाह जे रस्ते में माण्हुनि खे छो नथा ॾियो तव्हां वटि जेकॾहिं एक्स्ट्रा पैसा आहिनि, छो नथा ॾियो, छाजे लाइ नथा ॾियो। वलिल्लाहि मीरास समावात वल अर्ज़, सॼी प्रॉपर्टी चए थो अलाह चए मुंहिंजी आहे, ज़मीनूं मुंहिंजूं, वण मुंहिंजा, बाग़ मुंहिंजा, हर शइ मां थो कयां, तव्हां मुंहिंजी प्रॉपर्टी आहे, मां थो तव्हांखे चवां त टेम्पररी तव्हांखे जेके कुझु मूं प्रॉपर्टी हिते ॾिनी आहे इन मां अलाह जे रस्ते में ॾियो। ला यस्तवी मिनकुम मन अनफक मिन क़बल फतह व क़ातल, ऐं चए थो रब साईं फरमाए थो त तव्हां में उहे बराबरि न आहिनि जेके डामिनेंस इस्लाम जॾहिं कामयाबु थी वियो त पोइ त अलाह जे रस्ते में ख़र्चु कनि था, पर उन खां अॻे जो अञा ख़बर ई न हुई त इस्लाम नबी करीम सल्लल्लाहु खे क़ाइमु करे वेंदो, उन्हनि अलाह जे रसूल चवण ते अलाह जे रस्ते में ख़र्चु कयो त अलाह फरमाए थो त जेकी इहा फतह थी आहे इन खां अॻु में जंहिं अलाह जे रस्ते में ख़र्चु कयो आहे ऐं विढ़िया आहिनि ऐं ज़िंदगी ॾिनी अथनि त ऐं चए थो उलाइक आज़म दर्जतन मिन लज़ीन अनफ़कू मिन बाद, पर इस्लाम जे एस्टेब्लिश थियण खां पोइ जेकॾहिं अलाह जे रस्ते में ख़र्चु कंदा इहे बि सुठा आहिनि, पर हुननि जो दर्जो वॾो आहे। कुल्लू वाद अलाह हुस्ना, ॿिन्ही सां अलाह जो वाइदो सुठो आहे। वल्लाह बिमा तामलून ख़बीर, जेकी कंदा आहियो तंहिंजी अलाह। हाणे असां वटि चाहे इस्लाम ग़ालिब कोन्हे, दफ़ा धूड़ लॻी पई आहे, सभु चोर जा पुट। हींअर त रुश्वत एॾी थी वई आहे जो ओ पछाड़ीअ में जेके मास्तरियाणी आहे न उन जा 2-3 ॾींहं एब्सेंट त हिकिड़ो खत ठोकींदसि वॾो, अला तूं अची कान थी स्कूल में, हिन थियो तोखे हिन था कयूं, टर्मिनेट था कयूं, टर्मिनेट तुंहिंजो पावर कोन्हे। वेचारी डुकंदी वतंदी पहुचंदी त साईं वेचारी आई नवाब शाह, चई साईं मां त ईंदी आहियां, तव्हां कीअं लिखियो आहे? चई बाबा कुझु बि न, ॾोकड़ ॾे 25,000 वठी ऐं उनखे पोइ छॾींदा। हाणे ॻाल्हि इहा आहे त हर ॻाल्हि में रुश्वत। अलाह फरमाए थो त हींअर असांजो इस्लाम डामिनेट कोन्हे, तंहिंजे करे अहिड़े माहौल में अलाह जे रस्ते में ॾियण जो वॾो दर्जो आहे, अहिड़े माहौल में अलाह जे करे जान ॾियण जो वॾो दर्जो आहे। हा अॻिते हली जेकॾहिं पाकिस्तान जे मक़सदु लाइ इस्लामी निज़ाम अचे, ख़लीफ़ो जेको हूंदो उहो अलाह जो प्यारो हुजे, परहेज़गार तक़वा वारो तव्हांजो हुकुमरान थिए, न की अहिड़ा चोर हुकुमरान, त पोइ इन वक़्त में जॾहिं इस्लाम छाइजी वेंदो ऐं अंग्रेज़ मुतासिर थींदा त उन वक़्तु अलाह जे रस्ते में ख़र्चु करणु तव्हांखे सवलो लॻंदो, पर पोइ इन जो सवाबु घटि आहे जेको हिन वक़्तु तव्हांखे जेको सो तव्हां ॾियो था, छो त अलाह ते भरवसो करे। अलाह ताला अॻिते फरमाए थो मन ज़ल्लज़ी युक़रिज़ु अल्लाहु क़र्ज़न हसना, चए थो केरु आहे जेको अलाह खे इहो कर्ज़ थो ॾिए, छो त जेको तव्हां अलाह जे रस्ते में ॾियो था न आहे त अलाह जो, पर चए थो इहो मां काउंट थो कयां त तव्हां मूंखे कर्ज़ु ॾिनो आहे। सुभान अलाह। पोइ चए थो पोइ युज़ाइफ़ू लहू, इहो मां तव्हांखे ॿीणो टीणो करे ॾींदुसि आख़िरत में, लहू अजुरुन करीम, ऐं तव्हां लाइ सॻोरो अजुर आहे। हीअ आहे ताक़त हिन सूरत अल हदीद जी। हाणे हिकिड़ो अलाह ताईं सीन थो ॾसे त क़यामत जे ॾींहं ते जॾहिं माण्हू ईंदा त मां तव्हांखे सूर वाक़िया में ॾसियो हो त उते 3 तबिका थींदा, पर हाणे हिन अॼु बि मां तव्हांखे उन सूर वाक़िया जेके 3 तबिका थियनि था न उहे वरी तव्हांखे रिपीट थो थोरो कयां इनशा अॼु कुझु वक़्त खां पोइ। लेकिन जेके नेक माण्हू आहिनि न, छा आहे त उन ॾींहुं रश हूंदी। हाणे ॿुधायो त रुॻो मेले में था वञो त केॾी लठ लठा थी लॻे, उते त सॼी दुनिया जा यहूदी अंग्रेज़ ॾाढे आदम खां वठी माण्हू जो गॾु थींदा त हालत हूंदी नफ़्सी नफ़्सी हूंदी। लेकिन अलाह ताला नेक माण्हुनि खे जेके पास थी विया आहिनि इन्हनि पेपर में उन खे फैसिलिटेट कंदो। छा कंदो? उते हिकिड़ो घरु हूंदो, उते उन्हनि खे पास करे उन्हनि खे हिकिड़ो नूर ॾिनो वेंदो। नूर ईअं आहे जीअं हिकिड़े क़िस्म जो जीअं हिकिड़ो पाणीअ जो बल्ब हूंदो आहे न, हे उन जे अंदरि वेही रहंदा। हाणे जो हलंदा त अंदरि एसी आहे, ॿाहिरि हूंदी सख़्तु वठा वठि। हाणे इहा सीन थो अलाह साईं ॾेखारे त नेक माण्हुनि खे छा मिलियो आहे। ॿुधो, चए थो यौम तरल मोमिनीन वल मोमिनात, उन ॾींहुं तव्हां ॾिसंदव मोमिन ऐं मोमिनाणियुनि खे, यसा नूर हुम बैन ऐदी व बि ऐमान हुम, त ॾिसंदव त तकिड़ा तकिड़ा पिया वेंदा, पर नूर हूंदनि अॻियां पिया, माना चौधारियुनि खे नूर फैलियल हूंदो। बुशरा कुमुल यौम, इन्हनि खे छो ॾिनो वियो आहे नूर? जो इन्हनि खे ख़ुशख़बरी ॾिनी वई आहे त बाबा तव्हां पास थी आहियो, जन्नात तजरी में तहतल अनहार ख़ालिदीन फ़िहा, हाणे तव्हां जन्नत में रहंदव, उते वाह वाहनि था हमेशह लाइ, ज़ालिकुल फ़ौज़ुल अज़ीम, मुबारकूं अथव, तव्हां वॾो कामयाबी माणी आहे। हाणे उहो हलंदा वेंदा। हाणे जॾहिं वेंदा त ज़ाहिर आहे त अंदरि उन नूर में थी सघे थो मुंहिंजो पीउ हुजे या मुंहिंजो चाचो हुजे या मुंहिंजो भाउ हुजे या मुंहिंजी भेण हुजे, थी सघे थो अलाह न करे मां ॿाहिरि हुजां त मां त सुञाणंदुसि त अड़े मुंहिंजी सिस्टर पई थी वञे नूर में,
लेकिन मां छाकाणि नूर में इन लाइ त मां मुनाफ़िक़ हुउसि ऐं मुस्लमान थी बि कम अहिड़ा कया जेके हिन क़ुर जी मुखालफ़त में कयनि, अलाह जे रसूल जेके हुकुम ॾिनी उन जे मुखालफ़त में कया, त मां मुनाफ़िक़ आहियां। पर चवां थो पाण खे मुस्लमान, मुनाफ़िक़ त मुस्लमान ई थींदो न। त हाणे जेको हिकिड़ो ॿाहिरि बीठो आहे, अॻियां हुनजी भेण या हुनजो पीउ या हुनजी माउ पई थी वञे, त इहे मुनाफ़िक़ रड़ करे हुनखे बीहारींदा। ॿुधो क़ुर चए थो यौम यक़ूलुल मुनाफ़िक़ून वल मुनाफ़िक़ात, मुनाफ़िक़ मर्द ऐं मुनाफ़िक़ मायूं लिल्लज़ीन आमनू, इहे जेके ईमान वारा अंदरि नूर में एयर कंडीशन में पिया वेंदा, त उनखे चवंदा आमनुनज़ुरू, चए बीहो बीहो हिकिड़ो मिंट त बीहो, अदा कोन थी सुञाणी छा, नक़्तबिस मिन नूरिकुम, इहो जेको तव्हांखे फैसिलिटी आहे न नूर जी, इहा थोरी असांखे अंदरि गेड़ियो इन में, या असांखे थोरो हुनजो हिसो ॾियो, असां मरी विया आहियूं हिते। त हू चवंदा कील अर्जू वराग, चई इहा जेका शइ आहे असां नथा ॾेई सघूं, इहा जितां मिले थी उहो हितां थी मिले, तव्हां वञो ऐं उतां वञी फल तमसू नूरा, इहा फैसिलिटी वठी अचो। हाणे साईं हे जो वठी डुड़ पाईंदा, डुकंदा उन जाइ ते जो वेंदा, त फ़ज़ुरिब बैनहुम बिसूरिन लहू बाब, त यकदमि हिकिड़ो इनविज़िबल भित लॻी वेंदी, उन में हिकिड़ो दरवाज़ो हूंदो, बातिनू फी रहम, अंदरि रहमत हूंदी, एयर कंडीशन जेका विराइबी पई, व ज़ाहिरू ऐं ॿाहिरें पासे ॾांहुं मिन किबिल अज़ाब, ॿाहिरें अज़ाब ई अज़ाब, अज़ाब ई अज़ाब, अज़ाब ई अज़ाब, माना त हुनखे अंदरि अचणु कोन ॾींदा, भित लॻी वई इनविज़िबल भित, ठका मथो वञी लॻंदुनि, ऐं वरी मोटंदा डोड़ंदा हुननि ॾे वापसि, हू वञनि पिया, बीहो 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 बीहो, अदी बी 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 बी, जी छा थियो, चवनि था युनादूनम, उते रड़ करे हुनखे वरी साॻियो सरींदा, अलम नकुम माकुम, की असांखे कोन था सुञाणो, असीं तव्हांजा पंहिंजा कोन हुआसीं छा, दुनिया में गॾु कोन हुआसीं छा, आउं तुंहिंजो भाउ न आहियां छा, या मां तुंहिंजी भेण न आहियां छा, इहे छा आहे ॻाल्हि, हू तव्हां त असांखे ॾियनि ई नथा, अलम नकुम माकुम, छा असीं तव्हां सां दुनिया में गॾु कोन हुआसीं, कालू भला, चई बिल्कुलु असीं तव्हांखे सुञाणूं था, गॾु हूंदा हुआसीं, भला किनकुम फतनतुम अनफुसकुम, पर तव्हां पंहिंजे पाण खे धोखे में ऐं जोखे में विधो, नुक़सान में विधो, त रबस्तुम, वरी तव्हां शक में अची वियो ऐं चयो त ॾिसूं था, त रबस्तुम माना चवंदव त हाणे छॾियो निमाज़ू तड़ो थोरो, हींअर मां बिज़ी आहियां या जवान आहियां, हींअर मज़ाक़ करे वठां, पोइ वरी पोड़ो थींदुसि निमाज़, माना तव्हां टारींदा वियो त पोइ नेक कम पोइ कंदासीं, निमाज़ूं पोइ पढ़ंदासीं, हींअर छॾ, वरी जॾहिं उमिरो करे ईंदुसि त यकदमि ॾाढी रखाईंदुसि, मुज़ थींदुसि, वरतब तुम, पर तव्हांखे शक बि पक हुजे हा त पोइ तव्हां इंतज़ारु कयो आहे त हाणे मां जॾहिं या नौकिरीअ मां रिटायर थींदुसि पोइ निमाज़ूं पढ़ंदुसि, हाली मूंखे रिश्वत खाइणु ॾियो, इहे कनि था न रिटायर वारा सभु, वरी चवंदा त असीं दीनदार थियूं, बहरहाल इहा बि चङी ॻाल्हि आहे, ग़रत कुबल अमानी, ऐं जेको आहे सो अव्हांखे तव्हांजे इन्हनि जेके लालचुनि ठगे छॾियो, हता जा अमरुल्ला, ऐं ओसि ताईं तव्हां पिया ठगियो जेसि ताईं तव्हांखे मौत अची वियो, वग़र्रकुम बिल्लाहिल ग़ुरूर, ऐं शैतान तव्हांखे अलाह जे जे हिसाब में ठगे छॾियो। ब्रेक वठूं था। दोस्तो भावरो, सहरी टाइम में मां आहियां शफ़ी अहमद लाखो। ॾिसो, मां को वॾी इल्म जी ॻाल्हि कोन थो कयां, आऊं त सिर्फ़ु क़ुर पाक जा लफ़्ज़ी तर्जुमे जो हल्की एक्सप्लेनेशन ॾियां थो, जेको मूंखे इल्मु आहे, छाकाणि त मां मके मुकरमा में इंजीनियर हुउसि, 9 साल हरम में ड्यूटी कई मूं, छो त जेको पाणी हाजी पीअनि था इहो मुंहिंजो प्रोजेक्ट जेको समुंड तां खणी आयुसि, ऐं मलक फ़हद मूंखे हिन प्रोजेक्ट ते गोल्ड मेडल ॾिनो, त इते मां सिखियुसि सम्झुसि, ऐं माशाअल्लाह मूं वटि 4-5 किताबनि जी लाइब्रेरी आहे, जंहिंमें अध खां वधीक अरबीअ में किताब आहिनि, तंहिंजे करे मां को आलिम जो दावा कोन थो कयां, पर एतिरो ज़रूरु चवां थो त मां हिन जी माना सम्झां थो, तॾहिं तव्हांखे ॿुधायां थो। हाणे ॻाल्हि पई थी थिए त हो जेके पंहिंजो नूर में हिन जा मिट माइट हलनि पिया था, उन्हनि खे रोकियो बीठा आहिनि, पहिरीं त उन्हनि खे चयूं त असांखे ॾियो हितां, चई असां त कोन था ॾेई सघूं, ओॾो हुतां पियो थो विराइजे, ओॾां जो ड्रोड़िया त भित लॻी वई, मथो वञी लॻनि, अचणु हुनखे अंदरि कोन ॾिननि, वरी ड्रोड़ी वापसि हिननि खे अची पकड़ियो अथनि, छा था चवनि, युनादूनम, उनखे सॾींदा, अलम नकुम माकुम, छा असां दुनिया में गॾु न हुआसीं, कालू भला, चए बिल्कुलु हुओ, वला किनकुम फतनतुम अनफुसकुम, पर तव्हां पंहिंजे पाण खे नुक़सान में विधो, त रबस्तुम वरतबतुम, ऐं ईमान आणण में देरि कयव ऐं शक कयव। देरि करण जो मतिलबु आहे हाणे रिटायर थींदासीं त पोइ निमाज़ूं पढ़ंदासीं, पोइ ॾाढ़ी बि चढ़ाईंदुसि, हाली दॿिया पंहिंजो हिनखे
ठगियुनि खे ऐं हराम खे। ख़ैरु इहा बि सुठी ॻाल्हि आहे त भला रिटायर थियण खां पोइ वरी बि कुझु कनि था, माना अलाह खां तौबा कंदा। अलाह हाणे माफ़ु करण वारो त आहे। वग़रतकुमुल अमानीअ, ऐं तव्हांजे इन लालचुनि ऐं तव्हांजा जेके टारगेट इन्हनि तव्हांखे गुमराह कयो। हता जा अमरुल्लाह, ऐं पोइ जॾहिं अलाह जो तव्हांखे मौत अची वियो। वग़रकुम बिल्लाहिल ग़रूर, ऐं अव्हांखे अलाह जे हुकुमनि मञण खां शैतान ठगींदड़ ठगे छॾियो। हाणे अलाह साईं छा थो चवे? फलयोम ला यूख़ज़ मिनकुम फ़िदियतूं वला मिन कफ़रू, ए मुनाफ़िको, हाणे अलाह तव्हां खां को बि कंपेंसेशन हींअर न वठंदो। नूर त छॾियो, पर हे जेको मरो पे था त चवंदो त अलाह असां खां का शइ वठे या मां ॿनी छॾे आहियां, उहा अलाह जे रस्ते में ॾियां थो, या बैंक में मुंहिंजा पैसा आहिनि, मां त मरी वियो आहियां, मां उहा अलाह चए थो हाणे तव्हां खां का शइ कान वठिबी, न को काफ़रनि खां वठिबी। मावाकुमुन्नार, हाणे तव्हांजी डिसीशन आहे। तव्हां पेपर में फेल थिया हो, हिन क़ुर खे तव्हां सम्झी पढ़ियो ई कोन, फेल थिया हो, तंहिंजे करे हाणे तव्हांजी जाइ आहे जहन्नम में। हीअ मौलाकुम, इहा ई तव्हांजी यार हूंदी, तव्हां सां रहंदी, ऐं इहो तव्हांजो ठिकाणो आहे। बेसल मशीर, पर यादि रखिजो बुछड़े में बुछड़ी जाइ आहे जंहिंमें तव्हां हींअर वञण वारा आहियो। तंहिंजे करे अलाह साईं इहे एतिरियूं ॻाल्हियूं करे हाणे असांखे थो ख़िताबु करे, तव्हां सां थो ॻाल्हाए, जेके ॿुधो वेठा। तव्हांखे थो चए, छा थो चए? अलम यान लिल्लज़ीन आमनू अन तख़्शउ क़ुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह वमा नज़ल मिनल हक़। चए थो अञा हेतिरा तव्हांजी उमिरियूं थी वियूं आहिनि, के 40, के 30, के 50, के 60, त अलाह चए थो अञा तव्हां ते उहो वक़्तु न आयो आहे जो तव्हां अलाह खे यादि कयो, ऐं अलाह जेको क़ुर नाज़िल कयो आहे उन खे तव्हां सम्झो ऐं उन खे पढ़ो। जेको हक़ सां आयो आहे, इहो पेपर तव्हांखे ॾियणो आहे। वरी थो तव्हांखे रब साईं चए वला यकूनू कल्लज़ीन ऊतुल किताब मिन क़ब्ल, उन्हनि जहिड़ा न थियो जेके अॻियनि क़ौमुनि खे किताब मिलिया, बाइबल, तौरेत ऐं हिंदुनि जा वेद। चए थो उन्हनि जहिड़ा न थियो जो उन्हनि खे बि किताब मिलिया, पर पोइ घणे वक़्त खां उन्हनि वटि पियल आहिनि। फ़ताल अलैहिमुल अमद, पोइ डिघी मुदत गुज़री वई। फ़कसद कुलूब, दिलियूं सख़्त थी वई। न का वेद था पढ़नि, हाणे वेदनि में साफ़ लिखियो पियो आहे त अलाह जी का मूर्ति कान्हे। वेदनि में लिखियो पियो आहे त अलाह तव्हांखे साह जे रग खां वेझो आहे, तॾहिं बि मूर्तियूं हयूं वेठा आहिनि ॾोकड़नि कमाइण जे लाइ। असां सां बि यार लॻी पई आहे। त अलाह चए थो त तव्हां उन्हनि जहिड़ा न थियो, तव्हां वटि त ज़िंदा क़ुर मौजूदु पियो आहे, तव्हां उन्हनि जो थियो। उन्हनि खे त हाणे हलो वेदनि खे अलाए घणा 20 करोड़ साल थी विया आहिनि, ऐं जेके आहिनि से उन्हनि खे जेको ज़बूर आहे इन खे बि सम्झो 5-6 हज़ार साल थी विया आहिनि, ईसाइनि खे बि 2-3 हज़ार साल थी विया आहिनि। त तव्हांजे त क़ुर हाणे आयो आहे, तव्हां उन्हनि जहिड़ो त न थियो जो वक़्तु गुज़रण सां उन्हनि जूं दिलियूं कसद कुलूबुम व कसीर मिनुम फ़ासिकून, तंहिंजे करे घणा इन में मेजॉरिटी बेदीन आहिनि, पंहिंजे ई दीन ते कोन था हलनि। हालांकि इन्हनि जे क़ुराननि में के 60-70% हिन क़ुर सां साॻियूं आयतूं आहिनि। तॾहिं त अलाह साईं चयो, नबी साईं चयो न तालऊ अला कलमतुन सवाउन बैनना व बैनकुम, अचो ए मज़हब वारा, ए हिंदू भाउरो, तव्हां बि अचो, ईसाई यहूदियूं अचो, घटि में घटि भला उन्हनि आयतुनि ते त हिक ॿिए सां गॾिजी हलूं जेके कामन आहिनि असां तव्हांजे विच में, पर उहे तव्हांजा मुला लिकायो वेठा आहिनि। अलाह फरमाए थो ऐलमू, चए जेकॾहिं तव्हां नथा मुड़ो त हीअ ॻाल्हि हिकिड़ो ऐलान ॿुधी छॾियो। अन अलाह युहिल अर्द बाद मौतिहा, अलाह ताला ॾिसो था ऐं तव्हांखे ख़बर बि आहे त मुअल ज़मीन खे कीअं जेरो थो करे, जंहिं मथां पाणी पए थो जेरी थी थी पए। कद बय्यना लकुमुल आयात लअल्लकुम तअक़िलून, अलाह चए थो हीअ तव्हांखे इन लाइ थो मां फेरे फेरे इहे ॻाल्हियूं सम्झायां त मन तव्हांखे अकुलु अचे ऐं ॻाल्हि खे सम्झो। बाक़ी इनल मुसद्दिकीन, बेशक ख़ैरात ॾींदड़, वल मुसद्दिकात, ख़ैरात ॾींदड़ मर्द ऐं ख़ैरात ॾींदड़ औरतूं, अक़रज़ुल्लाह कर्ज़न हसना, इहे अलाह खे पंहिंजो कर्ज़ु ॾियनि था। अलाह तव्हांजो इहो ग़रीबनि खे ॾियणु इनखे कर्ज़ु थो सम्झे। युज़ाफ़ लहम, ऐं अलाह इनखे तव्हांखे मोटाए ॿीणो करे ॾींदो, टीणो करे ॾींदो। लहम अजुरुन करीब, ऐं उन लाइ सॻोरो अजुरु आहे। वल्लज़ीन आमनू बिल्लाह व रुसुलिही, जिन अलाह ऐं संदसि पैगम्बर खे मञियो, ईमान आंदो, उन्हनि जे हुकुमनि ते ज़िंदगी गुज़ारिन था। उलाइकुम सिद्दीकून, इहे अलाह जे आॾो इहे सचा आहिनि। व शुहदा इंद रब्बिम, ऐं शहीद आहिनि अलाह जे आॾो, इहे शाहिदियूं ॾींदा। लहुम अजुरहुम, इन्हनि खे वॾो बदिलो अजुरु मिलंदो, ज़बरदस्त इन्हनि खे फ़ाइदो मिलंदो। व नूरहुम, ऐं इन्हनि खे नूर मिलंदो जेको तव्हां अहिड़ी रश में जेको आहे सो तव्हां एयर कंडीशन में फिरंदव। वल्लज़ीन कफ़रू, बाक़ी जिन हिन खे न मञियो, कुफ़ुर कयो, व कज़बू बि आयातिना, हिन क़ुर खे न सम्झूं, इन खे कूड़ो सम्झूं,
कूड़ो केरु सम्झंदो जेको पढ़े ई कोन थो। हाणे खणी तव्हां हिनखे 100 दफ़ा चुमी मथे ते रखो, पर जेसिताईं हिनखे पढ़ो नथा त अलाह छा थो चए त माना तव्हां हिनखे कूड़ो था सम्झो। भली तव्हां 100 दफ़ा चुमी ऐं मथे ऐं पोतियुनि में वेड़े रखो ऐं 7 पोतियुनि में वेड़ियो त जीअं पाइण जे लाइ तकलीफ़ ई न करे सघो जो 7 पोतियूं खोलियूं। उलाइक असाबुल जहीम, इहे जहनम में वेंदा, पास ई कोन थींदा न। पेपर में पढ़ंदो, हाणे हिकिड़ो केमिस्ट्री जो बुक आहे इंटर जो, छोकिरो ठुप कोन थो पढ़े, पोइ पास थींदो? ए लेवल में पास थींदो? पढ़ियो ई कोन अथई। त हे बि जेको आहे सो तव्हांखे जन्नत में वठी वञण जो कोर्स आहे, जेको नथा पढ़ो त पोइ वेंदो जहन्नम में। रब साईं फरमाए थो, चए थो ऐलमू, अलाह चए थो त हीअ ॻाल्हि ज़हन में सोचो ऐं सम्झो, अन्नमुल हयात दुनिया लइबू अलाह, चए थो हीअ जेका ज़िंदगी गुज़ारियो पिए था न, इहा सम्झो त खेल तमाशो आहे। व ज़ीनतुन व तफ़ाखुरुन बैनकुम व तकासुन फिल अमवाल औलाद, ऐं हिन में ख़ूबसूरतियूं रखी आहे, पोइ तव्हां वरी फ़ख़ुरु था कयो, वरी पाण में कॉम्पिटिशन था कयो त मूं वटि घणी बनी आहे, तो वटि थोरी आहे, या जेकॾहिं बनी तोखे घटि आहे त वरी ग़रीबनि जी बनीअ ते कब्ज़ो कर, वज़ीर थियो आई त हण लिखी खाता कूड़ा करे, ग़रीबनि खे डंडा हणी ॿधराए करे छॾ, कंहिंखे हाफ फ्राई कयो, कंहिंखे फुल फ्राई करे ऐं उन्हनि जे मालनि ते कब्ज़ो कयो, ऐं पोइ वरी चओ त हेॾो मूं वटि औलाद आहे, मुंहिंजा हेतिरा पुट आहिनि, मुंहिंजो हेॾो ख़ानदान आहे। चई बसि इहो धंधो इहो आहे, हीअ दुनिया खेल तमाशो ऐं इहे कम करण जे लाइ तव्हांजे लाइ रहिजी वई आहे। क मसल गईसिन, ऐं इन जो मिसाल ईअं आहे जीअं मींहुं, अजबल कुफ़ार नबातू, पोइ जॾहिं मींहुं वसे थो त वरी पोख थी पवे, सला थी था पवनि, लेकिन ओचितो अलाह ताला अहिड़ो को तूफ़ान मोकिले थो, सुम यहीज फ़तरह मुस्फ़रन, ऐं पोइ वरी उहो सुकी थो वञे, पोइ वरी पीलो थी थो वञे, पोइ भुरिजी थो वञे। माना तव्हांजी ज़िंदगी ईअं आहे, जेसि ताईं जवान आहियो न, पीउ माउ खे वणो था। हू बि जेको आहे मींहुं वसियो ऐं फ़सुलु पैदा थियो, पर अॻिते हली जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त वरी सुकी थो वञे, पीलो थी थो वञे, ख़तमु थी थो वञे, त तव्हां बि इन पोड़ा थी, झूर थी, ईअं ख़तमु थी वेंदव। इहो मिसाल आहे। वफ़िल आख़िरत अज़ाबुन शदीद, पोइ अहिड़नि माण्हुनि जे लाइ आख़िरत में शदीद अज़ाब आहे। व मग़फ़िरतुन, वरी ज़बरदस्त मग़फ़िरत बि आहे, मिनल्लाह व रिज़वान, अलाह जे तरफ़ां, ऐं अलाह राज़ी थींदो तव्हां सां। वमल हयात दुनिया इला मताल गुरूर, हीअ जेका ज़िंदगी अथव इहा सम्झो त हिकिड़े क़िस्म जो ठॻीअ जो सामान आहे। बची वञो, आख़िरत ते नज़र रखो, हिन दुनिया ई ठॻी जो सामान आहे, हे सभु शइ आहे। तंहिंजे करे हिन में जेको वक़्तु गुज़रेव थो, क़ुर खे पढ़ी अलाह जे रस्ते में ख़र्चु कयो, अलाह जे रस्ते में कयो, ऐं शिरक अलाह सां न कयो, घुरो सिर्फ़ु अलाह खां। तंहिंजे करे रब फरमाए थो साबिकू, साबिकू, साबिकू माना जीअं ड्रोड़ में अॻु कढिबो आहे न, त चए थो सभिनी खां अॻु कढो इला मग़फ़िरत मिन रब्बिकुम, अलाह जे मग़फ़िरत हासिलु करण लाइ तेज़ डुको सभिनी खां अॻु कढो। छो? व जन्नतिन, ऐं उनजी जेका जन्नत आहे, अर्दुहा क अर्दु समाए वल अर्दु, एॾी वॾी आहे जो उनजो जेको बर आहे न, बर उहो हिन आसमान ज़मीनुनि जेतिरो आहे। ओइदत लिल्लज़ीन आमनू बिल्लाहि व रसूली, उन्हनि जे लाइ तयारु कई वई आहे जेके अलाह ऐं अलाह जे पैगम्बर ते ईमान आणनि था। ज़ालिक फ़ज़लुल्लाह, जेकॾहिं तव्हांखे अहिड़ी जन्नत मिले थी त इहो अलाह जो वॾो फ़ज़ुलु आहे। यूती मईशा, जंहिंखे वणे तंहिंखे ॾिए। वल्लाह ज़ू फ़ज़ल अज़ीम, बेशक अलाह वॾे फ़ज़ल वारो आहे। बाक़ी अलाह फरमाए थो मां असाब में मुसीबतनि फ़िल अर्द वला फ़ी अनफुसिकुम, जेकॾहिं तव्हांखे हिन दुनिया में आज़माइश ख़ातिर का मुसीबत थिए थी या तव्हांखे का बीमारी लॻी थी वञे, इला फ़ी किताबिन मिन क़बिल अन नबर्राहा, इहो अलाह वटि इन बीमारी या मुसीबत लॻण खां अॻु ई अलाह वटि लिखियल ई उहा शइ। इन ज़ालिक अलाह यसीर, अलाह वटि अहिड़ी टेक्नोलॉजी आसान आहे जो अॻु ई लिखी थो छॾे। पर इहा तकलीफ़, इहा बीमारी तव्हां हटाए सघो पिया, छाकाणि त जेका आहे त जीअं मिसाल असदका रदुल बला, सदके ॾियण सां मुसीबतूं टरी थियूं वञनि, त तव्हां न ॾिना न सदका, त क़िस्मत में लिखियलु आहे। तंहिंजे करे इहा जेका अलाह वटि शइ लिखियलु आहे, एडवांस में लिखियलु त आहे, पर अलाह ताला तव्हांखे पावर ॾिनो आहे त उहा शइ चेंज करे छॾियो। वरी ॿी जाइ ते अचे थो त ला यज़ीद फिल उमिरि इलल बिर, उमिरि में इज़ाफ़ो नेकी करण सां थो थिए। जीअं तव्हां नेकी कंदो त तव्हांजी उमिरि वधंदी वेंदी। ऐं ॿियो त तव्हां पंहिंजो रिज़्क़ हराम कयो था बुरायूं करे, माना तव्हांजो रिज़्क़ लिखियलु हो ॾाढो भलो,
पर तव्हां बुराई जीअं कंदा वेंदो तीअं तव्हांजो रिज़्क़ ख़तमु थींदो वेंदो। ऐं रिज़्क़ जो मक़सदु छा आहे? तव्हांखे टे शयूं ॿुधायो न। रिज़्क़ आहे जेको खाई तव्हां हज़म कयो, पाए चोड़े छॾियव या अलाह जे रस्ते में मथे मोकिलियव, इहो रिज़्क़ आहे। ॿियो त ॿियनि जो माल आहे। तंहिंजे करे बाक़ी हाणे हिकिड़े माण्हूअ खे लालच आहे, मूंखे हेतिरा अरब हिन में दुबईअ में, हेतिरा अमेरिका में, हेतिरा मरी वेंदे, इहे केरु खणंदो? इहे माण्हुनि लाइ छॾे वेंदे। रिज़्क़ इहो न आहे। तंहिंजे करे हिकिड़ो माण्हू बुराई करण जे करे पंहिंजो रिज़्क़ हराम थो करे। कहिड़ो थो हराम करे? अकाउंट कोन था घटिजनि, माल कोन था घटिजनि, ॿनियूं कोन थियूं घटिजनि, तूं खाई कोन सघंदे। तुंहिंजो रिज़्क़ जेको आहे, जेको खाई थो, उहो तूं खाई कोन सघंदे। अहिड़ो वञी खाईंदे जीअं बसि जीअं जोहर जी मानी साग में ॿोड़े खाईंदे पिया, पाणीअ में, साग जे पाणीअ में। मिठी शइ कोन खाई सघंदे, का गिह वारी शइ कोन खाई सघंदे। इहो आहे जेको तव्हांजे अलाह तव्हांखे सज़ा थो ॾिए इन हराम कमाइण जे करे ऐं अलाह जे रस्ते ते न हलण जे करे। ऐं चए थो मां अॻे ई इन लाइ लिखियो आहे त जेकॾहिं उहा शइ थी पए ली कई ला तासू अला मां फातकुम, त जेके अव्हांजे हथनि मां वियो तंहिं ते अरमान न कयो। वला तफ़रू बि मां आताकुम, ऐं न वरी तव्हांखे जेकॾहिं अलाह कंहिं अमीर जे घर में पैदा उन ते जेको सो फ़ख़ुरु करे ऐं पेर हीअं करे हलो ऐं माण्हुनि खे चओ त मूंखे पेरे पओ, इन लाइ बि तव्हांखे अलाह कोन थो पैदा करे। तंहिंजे करे ॿिन्ही हालतुनि में तव्हांखे विच जो रस्तो करिणो आहे। वल्लाहु ला युहिब्बु कुल्ल मुख़्तालिन फ़ख़ूर, इहे हठीले ऐं पाण खे पढ़ाईंदड़नि खे अलाह ताला पसंदि ई कोन थो करे। अलाह नफ़रत थो करे जेके पाण खे पढ़ाइनि था। ऐं ॿियो केरु आहिनि? अल्लज़ीन यबख़लून, जेके कंजूसी था कनि न ॾियण जे लाइ, ॿियनि खां पिया वठंदा, हिनखे दमड़ी कंहिंखे न ॾींदा। यामुरू नास बिल बुख़ुल, ऐं माण्हुनि खे बि चवंदा बाबा पैसो बचायो, पुट पैसो बचायो, बचायो बचायो, वक़्तु ख़राबु थी अची सघे थो। माना बुख़ल जो जेको सो माण्हुनि खे बुख़ल जो ॾस था ॾियनि। वमन यतवल्ल, ऐं जेको अलाह खां मुंहुं मोड़ींदो, फ इन अल्लाह हुवल गनियुन हमीद, अलाह बेपरवाह आहे, उनखे कहिड़ी परवाह। सुभान अल्लाह, छा हुनजी काइनात आहे। ऐं असां जेकॾहिं अलाह साईं जो पुठी ॾींदासीं त अलाह खे परवाह थींदी। इंशाअल्लाह ब्रेक था वठूं। अस्सलाम वालेकुम। सहरी टाइम में मां आहियां शफ़ी मंद लाखो। अलाह ताला असांखे तव्हांखे तवजह ॾियारे जेको मां क़ुरान पढ़ी रहियो आहियां, सूरत अल हदीद, ऐं इन जी वॾी फ़ज़ीलत तव्हांखे मूं ॿुधाई। हाणे हलूं था आयत नंबर 25 ते। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब फरमाए थो, लक़द अरसलना रुसलना बिल बय्यिनात, असां पंहिंजे पैगम्बरनि खे मौजज़ा पधरियूं निशान ॾेई मोकिलियो। व अंज़लना माहुमुल किताब, ऐं उन सां गॾु असां नाज़िल कयो हीउ क़ुरान। वल मीज़ान, ऐं इंसाफ़ जो निज़ाम। ले यक़ूम अन्नास बिल क़िस्त, जीअं माण्हू इंसाफ़ ते फ़ैसिला कनि, इंसाफ़ ते हलनि। हाणे अचे थो हिकिड़ो तमामु अहम टॉपिक जंहिंजो तालुक़ एटमिक स्ट्रक्चर सां आहे। ॿुधायो थी तव्हांखे। अलाह फरमाए थो व अंज़लनल हदीद, हाणे काॾे वञूं? हदीद चइबो आहे लोह खे। अंज़लना माना आसमान मां हेठि मोकिलियो अथऊं लोह। असांखे त ज़मीन मां थो मिले, पर अॻिते तव्हांखे मां ॿुधाईंदुसि त इहे जेके मेटल आहिनि दुनिया में हुआ ई कोन। जीअं पाणी आहे, हाणे ॾिसो न अंज़लना जा केतिरा लफ़्ज़ आहिनि। मिसाल तौरु अंज़लना किताब, इहो बि मथां आयो आहे। क़ुरान, इन में 10 दफ़ा ज़िक्र आयो आहे। ज़िक्र, इहो बि क़ुरान जो नालो आहे। रिज़न अज़ाब, इहो बि मथां थो अचे। मलाइक मथां था अचनि। लोह, इहो बि मथां आयो आहे। सूरत माना क़ुरान जो मथां थियूं अचनि। पाणी आसमान मां थो अचे। मान, हुकुमनि अलाह जा हुकुम मथां त मनो सलवा जेको खाधो पियो ॾिनो बनी इसराईल वारनि खे अलाह साईं, उहो मथां। नूर क़ुरान जो नालो आहे। तौरात, इहो बि क़ुरान आहे। अज़ाबुन मुहीन, अज़ाब मथां थो अचे। ऐं बय्यिनात वल हुदा, माना क़ुरान जूं आयतूं, इहे मथां थियूं अचनि। समान्य अज़वाज, माना जेके 4 जानवर आहिनि, उठ, ढगी, ॿकरी ऐं रिढ, इन नर मादी टोटल 8, इहे जन्नत मां हेठि लाथा विया आहिनि हज़रत आदम अले। छो त आदम अलैहिस्सलाम खे जो अलाह मोकिलींदो बीबी हवा खे, त हितां किथां ॻोल्हींदो उठ, किथां ॻोल्हींदो ॾुध खीरु किथां पीअंदो, इहे गॾु मिलियसि त बाबा हाली फ़िलहाल ई तूं हुन मां गुज़र कर। तंहिंजे करे अॼु बि अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिथे न टीवी आहे, न उते को ॿियो पैसो आहे, सॼो गुज़रान हुननि जो माल ते आहे। माना ॿकरियुनि जा धण अथनि जिन खे चारिनि था, वरी उनजो खीरु पीअनि था, उनजो मखणु कढनि था, वरी उनजो गोश्त खाइनि था। उन्हनि वटि ॿी का प्रॉपर्टी, बल्कि मां अॼु ॾिठो पिए त उन्हनि वटि को कैश बि कोन्हे को, त को कैश जी ख़बर। अहिड़ा इलाइक़ा बि आहिनि अञा। त उन्हनि खे इहे जेके से इहे मथां आयूं आहिनि आइनात बय्यिनात, इहे बि क़ुरान जी ॻाल्हि थो करे। लिबासन, आदम अलैहिस्सलाम जेको पहिरियों दफ़ो हेठि लथो हो, त उनखे जेके कपिड़ा उते पाराए विया उहे बि मथां गॾु आया। ऐं इहे जेके 54
दफ़ा इहे लफ़्ज़ आया आहिनि त असां नाज़ुल कयो आहे। हाणे छा लोह मथां आयो आहे इन जे बारे में हाणे तव्हांखे आवाज़ु कोन थो अचे, पर मां तव्हांखे इहा वीडियो ॾेखारियां थो। चए थो त मिस्ट्री इन आयरन, इहो लोह में कहिड़ी मिस्ट्री आहे। चए थो हीउ लोह मिले त असांखे ज़मीन ते थो, ठीकु आहे न, लेकिन इहो जेको लोह आहे इहो इन जे एटमिक स्ट्रक्चर इहो आहे त इन में 26 पंहिंजो प्रोटॉन आहिनि ऐं 30 न्यूट्रॉन आहिनि, यानी इन जो तक़रीबन 56 ऐं 57 एटमिक मास आहे। लेकिन क़ुर में अल्लाह ताला फरमाए थो सूरल हदीद में त वी आल्सो सेंड डाउन आयरन इन विच देयर लाइज़ ग्रेट फोर्स एंड विच हैज़ मेनी यूज़िस फॉर मैनकाइंड। माना में ताक़त आहे, पर इहो असां आसमान तां मोकिलियो आहे। हाणे जेको इहो लोह तव्हां ॾिसो था त इनखे ॻारे इन लोह मां मुख़्तलिफ़ शयूं ठाहे सघजनि थियूं जेके तव्हां ॾिसो था। इन में माना तलवारूं थियनि थियूं, गाडर, टीयर सभु थियनि था, पर इहो हक़ीक़त में लोह ठहियो आहे तारनि में, ऐं उतां पोइ वॾा वॾा टुकर लोह जा केराया विया ज़मीन में, जेके हुन जे अंदरि पातार में हलिया विया आहिनि। इहे जेके टुकर वॾा वॾा लोह जा इहे आसमान में तारनि में, छो त लोह जेको ठहे थो इहे मेटल, इन जे ठहण लाइ वॾी एनर्जी खपे जेका ज़मीन ते या सिज में बि कान्हे का। इहे स्टार्स आहिनि जंहिंमें फ्यूअन थिए थी, मिसाल तौरु जीअं पाणी आहे, H2 हाइड्रोजन ऑक्सीजन बि तारनि में जेको आहे सो उते उनजे जिगर में पाणी ठहियो आहे, पोइ बर्फ़ जा वॾा वॾा पहाड़ ज़मीन ते किराए विया आहिनि। इहे आहिनि जेके हिन जे मथां ज़मीन में इहो लोह जेको आहे सो अंदरि हिन में वियो, ऐं लोह इहो वियो ज़मीन जे विच में हलियो वियो उते गोल में गोले में, ऐं फिरे थो, जंहिंजे करे असांखे जेको आहे सो ग्रेविटी इन लोह जे फिरण जे करे थिए थी, जेका मैग्नेटिक असांजे अर्थ ते आहे, इहा लोह जेको अंदरि फिरे थो, माना मथां आयो आहे। साइंस इहा थी चए, इन जो इस्लाम सां तइलक़ कोन्हे, पर क़ुर थो चए अंज़ल नल हदीद, असां लोह खे मथां मोकिलियो आहे। ऐं हे ॾिसो हीउ सॼो लोह मथां जॾहिं सुपर नोवा थियो, तारो फाटो त उन मां निकिता आहिनि, इहे ज़मीन में अंदरि पातार में इहो लोह हलियो थो वञे, ऐं इहो लोह आहे जेको असांखे ज़मीन ते मिले थो, इहो आयो मथां आहे, हिन ज़मीन में मौजूदु कोन हो। हाणे जेकॾहिं इन जी अंग्रेजीअ में ॾिसूं त चवनि था त आयरन इज़ ओरिजिनली मेड फ्रॉम फ्यूअन ऑफ एलिमेंट्स इन स्टार, माना तारनि में मुख़्तलिफ़ अनासिर पाण में गॾिजी ऐं इहो फ्यूजन करे इहो लोह ठाहियो अथनि। Iron found on earth comes here and did so million of years ago in the form of meteorites after a large exploration of stars. तारो फाटो, पोइ वॾा वॾा टुकर जेके ज़मीन ते आया, कॉल्ड सुपरनोवा, आफ्टर द लाइफ टाइम ऑफ स्टार्स एग्ज़ॉस्ट, जंहिं तारे जी ज़िंदगी ख़तमु थी, इहे फाटे थो, इन मां लोह निकितो, ज़मीन ते आयो आहे। दिस इज़ द साइंस। अंग्रेज़ आहिनि, मुस्लमान त कोन आहिनि, ऐं हे लोह जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि। हाणे जेको लोह आहे हिन खे जेकॾहिं असीं ॾिसूं त इन खे चइबो आहे एफी। हे जेको मां तव्हांखे पीरियडिक टेबल में ॾेखारियां थो, एफी, हिन में 26 प्रोटॉन आहिनि ऐं 30 हिन में जेको आहे सो न्यूट्रॉन आहिनि। हिन जे मालिक्यूल में तव्हां ॾिसो, मां हिन खे कढियो आहे ॿाहिरि। फेरिक जो 26 जेको आहे सो एटमिक नंबर आहे। एटमिक नंबर माना नंबर ऑफ प्रोटॉन, एतिरा ई हिन में इलेक्ट्रॉन्स बि हूंदा। जेकॾहिं मां एटमिक स्ट्रक्चर ॾेखारियां त तव्हां ॾिसो त हिन में 26 प्रोटॉन आहिनि ऐं 30 न्यूट्रॉन, त हिन जो मास नंबर हूंदा, हिन ॿिन्ही खे जोड़ कबो, छो त मास हूंदो ई न्यूक्लियस में आहे। न मास नंबर 56 थिए थो, पर हिन लोह जा आइसोटोप्स आहिनि। आइसोटोप जो मतिलबु हूंदो आहे त प्रोटॉन नंबर चेंज न थींदो। जे प्रोटॉन नंबर चेंज थींदो त एटम एलिमेंट ई चेंज। मिसाल तौरु मरकरी पारो आहे, उन जो जेको प्रोटॉन नंबर आहे, जेकॾहिं उन में हिकिड़ो प्रोटॉन वधीक थिए थो सोन थी पवंदो, त इन करे प्रोटॉन नंबर चेंज न थियो। हा, न्यूट्रॉन चेंज थिए थो, उनजा आइसोटोप मुख़्तलिफ़। मिसाल तौरु जेको लोह आहे इन जा आइसोटोप कहिड़ा आहिनि, हिकिड़े में त मूर 29 न्यूट्रॉन आहिनि, टोटल हुनजो एटमिक वेट मास आहे 54, वरी 56 बि आहे, 57 बि आहे, 58 बि आहे। त जेको 57 आहे इन जो मतिलबु आहे त हिन में 26 प्रोटॉन आहिनि ऐं हिन में 31 न्यूट्रॉन आहिनि, तंहिंजे करे हीउ आइसोटोप आहे। हे जेको आइसोटोप आहे इहो स्टेबल आहे ऐं इन जा तमामु वॾा फ़ाइदा आहिनि, तंहिंजे करे हीउ असलु आयरन इहो आहे, भला पर हीउ न थोरी क्वांटिटी में मौजूदु आहे। हिन जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि? चए थो त इहो हाणे अंग्रेज़ी में लिखियलु आहे, मां तकड़ में तव्हांखे ॾसियां थो त इन जी एप्लीकेशन्स कहिड़ियूं। हीउ जेको आयरन 57 आइसोटोप आहे, इहे जेको आहे न फाइबर ऐं सोर्बेंट जी स्टडी में कमु अचे थो, ऐं पॉली न्यूक्लियर क्लस्टरनि में कंपाउंड में कमु अचे थो, ऐं हीउ जेको आहे सो डोपिंग ऑफ आयरन बोरेट क्रिस्टल्स स्टडीज़ में कमु अचे थो, न्यूक्लियर रिजोनेंट में अचे थो,
उन खां पोइ रिसर्च स्टडीज़ ऑफ फेस ट्रांसफ़र काइनेटिक्स में कमु अचे थो, इन मिनरल्स ऐं कैटाइन एक्सचेंज में कमु अचे थो, हाइड्रोथर्मल प्रोसेस में कमु अचे थो, ऐं स्टेटस ऑफ इरेग्युलरिटीज़ इन स्ट्रक्चर ऑफ क्रिस्टल इन में कमु अचे थो, गिलास ऐं सेरेमिक मटीरियल में अंडर गामा रेज़ोनेंस में कमु अचे थो, ऐं हीउ जेको आहे सो स्टडीज़ ऑफ आयरन मेटाबॉलिज़म, प्रोटीन ट्रेसिंग थ्रू NGR स्पेक्ट्रोस्कोपीअ ते कमु अचे थो। हिन जा सभु कम आहिनि। हाणे मां एतिरो त तव्हांखे नथो करे सघां, माना हीउ अहम आहे। हाणे इहो आयरन 57 आइसोटोप आयरन जो ज़बरदस्त आइसोटोप आहे। हाणे हिनखे थोरो सम्झूं था। हे जेका आहे न, हिनखे चइबो आहे पंहिंजो अबजद जी पंहिंजो आहे। हिन में मिसाल तौरु अलिफ़ आहे त इन जो नंबर आहे 1, बे जो 2, जीम जो 3, काफ़ जो 20। इहे अबजद जा नंबर आहिनि। हाणे असां इहे जेके आहिनि शुरूअ खां इस्लाम जे टाइम खां वठी इहे अबजद नंबर हूंदो आहे। हाणे असीं इनखे थोरो स्टडी था कयूं। हाणे 2 अखर न, हदीद माना लो, अल हदीद माना ख़ासि लो। हाणे इन्हनि खे ॾिसूं था त इन में अबजद में इन्हनि जो टोटल घणो थो थिए। हाणे अचूं था हिते। नंबर 1 हदीद में पहिरीं हे थी अचे, इन जो नंबर घणो आहे 8। शाबाश, ॻणींदा वञो। वरी दाल, हे 8 अची वई। हाणे वरी दाल, इन जो नंबर आहे 4, त वरी इन में तव्हां 4 ऐड कया, 12 थी विया। वरी 10 ये जा, त इहे 12 ऐं 10 22 थी विया। हदी वरी बाक़ी आख़िरी दाल आहे। वरी दाल जा 8 विझंदव त टोटल 4 विझंदव त टोटल थी विया 26। हाणे इनखे 26 खे ज़हन में रखिजो। हाणे इहो आहे हदीद। हाणे हिन में अल जेकॾहिं विझाइबो त अलीफ़ ऐं लाम जा नंबर मिलाइबा, याने इहो थियो हदीद। वरी अल जेकॾहिं हिन में मिलायूं था त हे हदीद त थी वियो न। हा, हाणे 26 हुनजो हो, सिर्फ़ु अल में अलिफ़ जो 1 आहे ऐं लाम जो 3, 31 ऐं 26 घणो थियो। हाणे हिकिड़ो 26 हुनजो एटमिक नंबर आहे ऐं 57 जेको सो हिते अचे थो। हाणे अचूं था त इहे इन्हनि ॿिन्ही जी असल हक़ीक़त छा आहे। पहिरीं तव्हां ॾिठो त 57 जेको इन जो अल हदीद जो नंबर अचे थो, साॻियो ई उहो आहे जेको जो मास नंबर आहे अब्ज जे हिसाब सां। हे ॾिसो, हे साॻियो 57। ऐं ॿी ॻाल्हि त हिन जो ई मास नंबर 57 आहे ऐं अबजद में 57 जो, पर मज़ेदार ॻाल्हि त सूरत हदीद जो सीरियल नंबर बि 57 आहे क़ुरान में। यानी उन खां पोइ सूरत मुजादिला 58, त सूरत अल हदीद जो क़ुरान में सीरियल नंबर 57 आहे, जेको हुनजो लोह जो मास नंबर आहे। माना एटमिक स्ट्रक्चर में 57, अबजद जे हिसाब सां 57, क़ुरान में हिन आयत जो नंबर 57। हीअ आहे अलाह जे क़ुरान जो मौजो। वरी अॻिते हलो। हाणे अचूं था हदीद ते। हाणे इहा जेका हदीद 26 थी। हाणे अचो हिन जे एटमिक नंबर, घणा प्रोटॉन अथसि 26। सही थी वियो। माना प्रोटॉन 26, इन जो अबजद जो नंबर बि 26। पर हाणे अचो त आयत नंबर हिन जी काई आहे। हाय अलाह, हे छा थियो? आयत नंबर 25 कीअं थी थिए जॾहिं इहा थियणु खपे 26, पर 26 थींदी। अचो तव्हांखे मां सम्झायां थो। हाणे ॾिसो, हे सूरह फातिहा आहे। इन में बिस्मिल्लाह रहमान खे नंबर 1 ॾिनो अथनि न, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन नंबर 2, अर्रहमान नंबर 3, अहिड़ी तरह में 7 आयतूं थी वियूं। त बिस्मिल्लाह खे नंबर ॾिनो अथनि न 1। पर जेकॾहिं हदीद में वञो, हे ॾिसो बिस्मिल्लाह खे नंबर 1। हाणे अचो हदीद में, हदीद खे बिस्मिल्लाह में नंबर न ॾिनो अथनि। सब लिल्लाह माफ़ी समाद वर वो अज़ीर खे इते नंबर 1 शुरू कयो अथनि। पर जे बिस्मिल्लाह खे नंबर 1 ॾियनि जेको ॾियणु खपे, त हीअ आयत 25 जे जाइ ते छा थी वेंदी 26। सुभान अल्लाह, आयत थी वेंदी 26, एटमिक नंबर अथसि 26 ऐं अबजद में बि निकितो 26। इहो आहे क़ुरान जो मौजो। त अलाह ताला फरमायो आहे, सनुरीहिम आयातिना फिल आफाक व फी अनफुसहिम हता यतबय्यन लहुमुल हक़। अॻिते हली मां तव्हांखे अहिड़ियूं शयूं ॾेखारींदुसि जो पोइ तव्हां चवंदो हीउ क़ुरान सचो आहे। पर हाणे इहे बिस्मिल्लाह खे नंबर छो कोन ॾिनो अथनि? इन ते पुछूं था आलिमनि खां। हे आहे त चए थो इन बिस्मिल आया मिन सूर फातिहा, ऐं चए थो इहा क़ुरान जी बिस्मिल्लाह सूरह फातिहा जो बि हिसो आहे, सभिनी सूरतुनि जो हिसो आहे। व इला हाज़ा ज़हब क़िरात कूफ़ा वमन ताबिअहुम व बि काल शाफ़ी। इमाम शाफ़ी चयो आहे त हीअ आयत मिनहा, हीअ हर आयत जो नंबर ॾियणु खपे, हर सूरत में बिस्मिल्लाह पढ़णु खपे। वन तरक़हा, जेकॾहिं तव्हां
सूरत जी तिलावत जे दौरान बिस्मिल्लाह छॾे था ॾियो त आद सलात निमाज़ खे वरायो। वरी इन जे बारे में ॿियो छा थो अचे त हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हु निमाज़ में बिस्मिल्लाह रहमान लाज़मन पढ़ंदो हर आय सां गॾु ऐं फरमाते थे कि ऐसी चीज़ जिसको शैतान ने आम लोगों से छीन लिया है, असां खां शैतान इहा आयत फुरे वियो आहे ऐं अलाए कीअं इन आणे चयो त बिस्मिल्लाह आयतुनि सां न पढ़ो। हाणे तव्हां जेकॾहिं किथां बि विचां शुरू कंदा न त उतां शुरू कंदा बिस्मिल्लाह पढ़ंदा ई कोन। ऐं इहो उन में अरबीअ में अचे थो इस्तरक शैतान मिन नास आज़म आया मिनल क़ुरान बिस्मिल्लाह रहमान रहीम, माना शैतान इंसाननि खां इहा अहम आयत बिस्मिल्लाह फुरे वियो आहे, तंहिंजे करे ई हर आयत सां गॾु बिस्मिल्लाह पढ़नि ई कोन था। शुरू कंदा चवंदा अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, बिस्मिल्लाह कोन पढ़ंदा। तंहिंजे करे इब्न अब्बास रज़ी अल्लाह जी इहा हदीस इहा मज़बूत तक़वियत देता है। बल्कि इब्न अब्बास के मशहूर शागिर्द सईद बिन जुबैर, अता बिन अबी ऐं ताऊस, मुजाहिद, उमरो बिन दीनार, अकरमा, ये तमामु बिस्मिल्लाह रहमान रहीम ज़ोर सां क़ुरान जी आयत नंबर 1 सम्झी हर सूरत सां गॾु बिस्मिल्लाह रहमान पढ़ंदा हुआ। हाणे ॿुधायो त इहा फ़ैसिलो जेकॾहिं इन्हनि में इख़्तिलाफ़ आहे त साइंस इनखे साबित कई आहे त 26 नंबर आयत आहे। जेकॾहिं तव्हां बिस्मिल्लाह खे नंबर 1 कंदव त इहा 25 जी जाइ ते 26 थी पवंदी। 25 इन जे लाइ आहे जो बिस्मिल्लाह खे नंबर नथा ॾियनि, जॾहिं की बिस्मिल्लाह खे नंबर ॾियणु खपे। त 26 आयत माना 26 माना सूरत हदीद जी 26 आयत में इन हदीद जो किसो आयो आहे ऐं एटमिक नंबर बि हुनजो 26 आहे। अबजद जे हिसाब सां बि हिननि हदीद माना हे दाल ये दाल जो जेको नंबर थिए थो 26 थो थिए ऐं अल हदीद इहो जेको आहे सो उन्हीअ जो जेको अब्ज हिसाब नंबर थो थिए 57 ऐं 57 जेको आहे सो लोह जो मास नंबर आहे ऐं 57 इन सूरत जो नंबर आहे अल हदीद क़ुरान में। हाणे ॿुधायो त हीअ आहे अलाह जा मौज़ा, हीअ अलाह जूं शयूं आहिनि। तंहिं मां हींअर असांखे ख़बर पई त जीअं साइंस तरक़ी कंदी त इहे जेके 2-3 इख़्तिलाफ़ मौलवी ठाहियो वेठा आहिनि इन जा फ़ैसिला थींदा वेंदा। तंहिंजे करे हाणे मां त फ़ैसिलो कयो आहे त आऊं त हर आय सां गॾु बिस्मिल्लाह में ज़ोर सां पढ़ंदुसि, चाहे मां इमामत कंदुसि तॾहिं बि पढ़ंदुसि ऐं जेकॾहिं घर में तॾहिं बि इनखे पढ़ंदुसि। त इहा हिसो क़ुरान जो आहे, उन आयत जो हिसो आहे, उनखे पढ़णु खपे। छाकाणि त इन में सभ खां वॾो क़ुरान जो मुफ़सर आहे हज़रत यानी इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु इन खे ज़ोर सां पढ़ंदो। उन खां पोइ सईद बिन जुबैर, अता बिन अबीर बिया, ताऊस, मुजाहिद, उमर बिन दीनार और अकरमा, इहे सभु इन ते आहिनि त बिस्मिल्लाह रहमान रहीम खे नंबर ॾियणु खपे ऐं बिस्मिल्लाह रहमान रहीम आयत सां पढ़णु खपे। इहो आहे क़ुरान जो मौज़ो। हाणे अॻिते हलूं था। अलाह फरमाए थो लक़द अरसलना नूहन व इब्राहीम व जअलना फ़ी ज़ुर्रियतिहिमा नबुवत, बेशक नूह ऐं इब्राहिम खे मोकिलियोसीं, संदसि औलाद में पैगम्बरी ऐं किताब रखियासीं। पोइ मंझां खे हिदायत वारा आहिनि ऐं मंझां खे बेदीन आहिनि। वरी चए थो वरी पुठियां पंहिंजा ॿिया पैगम्बर मोकिलियासीं, पोयां ईसा पुटु मरियम खे मोकिलियोसीं, खेसि इंजील ॾिनोसीं ऐं जिन सननि ताबदारी कई तिन जे दिलनि में नरमी ऐं बाज रखीसीं। माना जेके ईसाइनि में केतिरा माण्हू ॾाढा नरम दिलि आहिनि, सम्झ वारा, थोरो जेकॾहिं सम्झाए थो यकदमि मुस्लमान थी था पवनि। पर यहूदी जेके कटर आहिनि, कटर ऐं शिकिल बेड़ी अजीब अथनि। पर हिननि में चए थो क़ुरान थो फरमाए त जअलना फ़ी क़ुलूब लज़ीन नतबऊ, जेके संदसि ताबदारी कनि था माना कंहिंजी हज़रत ईसा जी ऐं बाइबल जी राफ़त ऐं रहम, इन्हनि में असीं नरमी ऐं बाज रखी आहे। इहे ईसाई जेके दीनदार माण्हू ॾाढी हुन में नरमी ऐं बाज आहे। बाक़ी रहबानियतुनि निब्तदऊहा, रहबानियत माना इहा हिननि में वरी बिदअत अची वई आहे ईसाइनि में। माना हू चवंदा चवंदी औरत कंदी कपिड़ा पाए चवंदी हाणे मां थी थियां राहिबा, माना मां न शादी कंदसि न कुझु कंदसि, बसि मां दीन जो कमु कंदसि। अलाह चए थो इहो कमु हिननि बिदअत शुरू कई आहे ऐं असां इहा हिन जे मथां फर्ज़ी कान कई, पर असां चयो हुननि खे छा कयोसीं इला इब्तिग़ा रिज़वानिल्लाह, असां हिननि खे चयो त अलाह खे राज़ी करण जा कमु कयो। असां त कोन चयो त तव्हां पंहिंजे पाण खे सॼी हयाती ऐं जेको आहे सो रहबानियत में इस्तेमालु कयो। पर चए थो त पोइ मां चयोमांनि त अलाह खे राज़ी कयो, पर हुनजो पूरो हक़ु नज़र में न रखियऊं ऐं मंझां जिन ईमान आंदो तिन खे असां अजुर ॾींदासीं। ऐं मेजॉरिटी ईसाइनि जी बेदीन आहिनि। क़ुरान थो फरमाए कसीर मिनहुम फासिकून। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।
सहरी टाइम मां आहियां शफ़ीमंद लाखो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम। तव्हां सूरत अल हदीद खे ॿुधो, उनखे सम्झो, इंशा अल्लाह ताला अलाह पाक तव्हांखे सम्झ अता फ़रमाए। हाणे असां कुझु इम्पॉर्टेंट आयतूं जेके आहिनि से सूरतुल रहमान ऐं सूरतुल वाक़िआ मां रिपीट कयां थो। आयत जेका हींअर मुंहिंजे आॾो बीठी आहे उहा आहे त औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। छो त इहे थोरी सियूं साइंटिफिक टच आहिनि हिन आयतुनि जी। रब जल जलालहू फरमाए थो, या माशर जिन वल इंस, चए थो त इहे जिनो ऐं इंसानो, इन निस्ततुम, जेकॾहिं तव्हांखे ताक़त आहे या इस्तिताअत रखो था, अन तनफुज़ू मिन अक़तार समावात वल अर्द, त भली तव्हां ज़मीन जे ग्रेविटीअ खां मथे हलिया वञो ऐं आसमान ॾे। फनफुज़ू इजाज़त आहे, वञो। ला तनफुज़ून इल्ला बिसुल्तान, लेकिन इन लाइ तव्हांखे हाई टेक्नोलॉजी खपे, तव्हांखे ताक़त खपे। अहिड़ी शयूं तव्हांखे ठाहिणियूं पवंदियूं जेके इन ग्रेविटीअ खां छॾाए तव्हांखे मथे खणी वञे। ऐं चए थो त पोइ तव्हां हाणे ॾिसो न, हीअ आहे चंड ऐं हीअ ज़मीन। हाणे माण्हू इन चंड ते पहुची विया, चंड ते पहुची विया, पर वॾी ताक़त खपे पई। इन खे मां जेकॾहिं हीअ विडियो आवाज़ तव्हां कोन थो मां तव्हांखे ॾेखारियां त 14 अक्टूबर 1957 में पहिरियों दफ़ो रूस इहो जेको सो रॉकेट मथे मोकिलियो, जेको ज़मीन जी ग्रेविटीअ खां अहिड़ी जाइ ते हलियो वियो जिते कशिश हुई कान। ऐं पोइ इन्हीअ जे ज़ोर ते इहे चंड ते पहुता, उते वञी झंडो लॻायनि। ऐं अलाह ताला क़ुर में इहा ई ॻाल्हि कया त इहे इंसानो जिनो, जेकॾहिं तव्हांखे ताक़त आहे, एॾी टेक्नोलॉजी इख़्तियार कयो था त तव्हां ज़मीन जे खां निकिरी मथे वञी सघो था। ऐं लेकिन इन लाइ तव्हांखे इल्ला बि सुल्तान, तंहिंजे करे इहे माण्हू विया। हाणे ॾिसो न, हिते ग्रेविटी कान्हेसि का। ऐं इहे जेके आहिनि से इहे जेके सैटेलाइटूं मथे मोकिलियूं वयूं आहिनि। ऐं इहो बि लिखे थो त जेको आहे सो 95 ऐं यूनिवर्स इज़ टोटल, माना असांजो आसमान आहे, उन में सिर्फ़ु 5% असां ॾिसूं था, 95% असां खां मथे आहे। तंहिंजे करे जेकॾहिं असीं के सैटेलाइट मोकिलियूं था त अलाह ताला क़ुर में असांखे पॉसिबिलिटी ॾिनी आहे त इहो कमु थी सघे थो। हे अंग्रेज़ था चवनि। वरी अलाह फरमाए थो त जॾहिं क़यामत थींदी न, त हाणे ॾिसो न, क़यामत में 3 तबिका था थियनि जेके अॻियां मां ॾसींदुसि। त इहे केरु उन्हनि खे विराईंदो त बाबा तूं नापास ऐं हेॾे थी, यार तूं सभिनी खां बहितर ऐं तूं सभिनी खां अॻियां साबिक़ु कोन थी, तूं एॾां बची वियो ऐं तूं साॼे पासे थी। इहो कीअं थींदो? इहा कहिड़ी टेक्नोलॉजी हूंदी? क़ुर ॿुधाए थो, चए थो यूरफुल मुजरमून बिसीमाहिम, माना मुजरमनि खे सुञातो वेंदो पंहिंजे पेशानीअ ते। इन्हीअ में छा थींदो त इनखे QR लॻायो वेंदो। हाणे अहिड़ो हूंदो या अलाह जी का ॿी शइ हूंदी, पर इहो त हींअर सिस्टम अची वियो आहे न QR। त चए थो तव्हांजे पेशानीअ में अहिड़ी शइ लॻल हूंदी जंहिंसां तव्हांखे जहन्नम बि तव्हांखे परे खां सॾींदी। वरी फ़रिश्ता जन्नत वारा तव्हांखे वठी वेंदा। इन QR में तव्हांजा दर्जा लिखियल हूंदा त जहन्नम में तोखे कहिड़ा अज़ाब थींदा। सॼो हिन हिसाब सां थींदो। यूरफिल मुजरमून बिसीमाहिम, QR ऑन फोरहेड। ऐं चयो वेंदो हाज़ी जहन्नमुल लती युकज़्ज़िबु बिहल मुजरमून, ही उहो दोज़ख आहे जंहिंखे गुनाहगार कूड़ भायूं। यतूफ़ून बैन व बैन हमीमिन आन, ऐं पोइ पाणी जिते पाणी पीअंदा उहो डिफरेंट इलाइक़ो आहे। पोइ इहे वरी जिथां जहन्नम में अज़ाब मां निकिरी वेंदा पाणी पीअण, उहो पाणी बि जहन्नम जो पू धप हूंदी ऐं एॾी उञ लॻंदनि जीअं उठ पीअंदो आहे, एॾो गंदो पाणी बि पी वेंदा। वरी पाणी वरी डंडा हणी वापसि आंदा, हलो जहन्नम में हलो। त चए थो हिते इन्हनि खे पाणी पिया ईंदा वेंदा। वरी अचे थो, हाणे अचे थो, अचूं था त कुंतुम अज़वाजुन सलासा, क़यामत जे ॾींहं ते रब फरमाए थो तव्हां 3 हिसनि में विरहाइजी वेंदो। हिकिड़ा आहिनि असहाबुल मईमन, हिकिड़ा साॼे पासे वारा, मां असहाबुल मईमन, इहे साॼे पासे वारा कहिड़ा त चङा हूंदा। असहाबुल मशअम, ऐं खाॿे पासे वारा, मां असहाबुल मशअम, खाॿे पासे वारा कहिड़ा बदहाल हूंदा। ऐं वरी ॿिया हूंदा साबिक़ून, जेके सभिनी खां अॻियां हूंदा। असहाबुल यमीन हूंदा, असहाबुल मशअम। ऐं इहे जेके 3 ग्रुप आहिनि, हिन दुनिया में बि इहे 3 ग्रुप हर वक़्तु मौजूदु आहिनि। केरु आहिनि उहे, मां तव्हांखे ॾसियां थो। हिकिड़ो ग्रुप आहे ख़ुदि बुराई न करने वाले और लोगों को भी बुराई से रोकने वाले। हे ई आहिनि साबिक़ून। कहिड़ो कमु कंदा? पाण बि बुराई कोन था कनि, पर अहिड़ो निज़ाम क़ाइमु कनि था जेको बुराई करण वारनि खे पादर हणनि था ऐं बुराई करण वारनि खां रोकनि था।
जेकॾहिं हथ सां रोके सघनि था त हथ सां रोकनि था, न त घटि में घटि ज़बान सां उन्हनि खे रोकनि था। ॿियो वरी हिकिड़ो असां वटि ग्रुप आहे, ख़ुदि बुराई न करने वाले लेकिन बुराई से रोकते भी नहीं और बुरी जमात से मुआशरे भी क़ाइमु रखते हैं। मोस्टली उहे आहिनि जेके तबलीग त कनि था पर कॾहिं कंहिंखे बुरो कोन था चवनि त तूं नशो छो थो करीं, तो ज़ुल्म छो थो करीं। हाणे केॾो ज़ुल्म आहे, माण्हुनि खे ॿधियो खयो था वञनि त कॾहिं आवाज़ु कंदा नहीं, न असांजो त कमु आहे त बसि निमाज़ पढ़ो निमाज़ पढ़ो निमाज़। इहो ॿियो ग्रुप आहे। टियों ग्रुप आहे बुराई करण वारा ख़ुदि बि ऐं ॿियनि खे बि बुराई जो हुकुम कनि, खाओ खाओ माल खाओ जल्दी कयो। हे जेके वॾा वॾा थियनि था, माना पंहिंजे नंढनि ऑफिसरनि खे चवंदा ॾोकड़ कमाइजो, अधु तव्हांखे बि ॾियूं था। ही उहे माण्हू आहिनि। हाणे हे जेको बुराई करण वारा ऐं बुराई जो हुकुम करण वारा, इन्हनि खे छा कंदो अलाह साईं? सूरत अहरा में चए थो व अख़ज़न लज़ीन ज़लमू बे अज़ाबिम बईसिम, इन्हनि खे बुछड़ो अज़ाब इन्हनि ज़ालिमनि खे मिलंदो बेमा कानू यफ़्सुकून, जेको नाफ़रमानी कंदा हुआ। वरी जेके हे विचे ग्रुप वारा आहिनि जेके पाण त बुराई कोन था कनि पर ॿियनि खे बि कोन था चवनि। हाणे इन जो मिसाल क़ुर में हिकिड़ी जाइ ते अचे थो त हिकिड़ा क़ौम हुई ऐं उन्हनि जो मोस्टली धंधो मच्छी मारींदा हुआ, मुआणा हुआ। पोइ अलाह साईं हुननि खे चयो त तव्हां छंछर जे ॾींहं खे को बि धंधो न कयो ऐं छंछर ॾींहं खे पाण खे रेस्ट कयो। शायदि यहूदियुनि जो हो, छो त अॼु ताईं अञा बि शायदि छंछर हुन वटि ईंदी आहे। जीअं असां वटि जुमो आहे त जुमे, हाणे बल्कि असांखे जुमो सॼो कोन झलियो आहे, सिर्फ़ु चए जॾहिं निमाज़ जुमे जी अज़ान अची थी वञे जेसिताईं सलाम, इन में हराम आहे को बि धंधो करणु, को दुकानु खोलणु या को धंधो करणु हराम आहे। इन नमूने सां हुननि जो सॼो छंछरु ॾींहुं हराम हो। पोइ अलाह ताला आज़माइश थो करे। कीअं थो करे? अलाह ताला मच्छियुनि खे चयो त मां हिननि खे आज़मायां थो त ॾिसां जो ईमान केतिरो आहे। मच्छियुनि खे चयूं त छंछर खां सवाइ ॿियनि ॾींहंनि ते तव्हां भॼी वञो। हणी 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 बीठा, नंढड़ी मच्छी बि न पई मिले। वरी जो छंछरु ॾींहुं अचे त मच्छियुनि खे सभु मोटी चयो अचे जो त किनारनि ते भरिजी वियूं, मुंडियूं पियूं हलनि टुमटुमान टुमटुमान टुमटुमान। त पोइ हिननि छा कयो? जो उलमा त ठग वेठा आहिनि न, नेक उलमा आहिनि, अलाह वारा आलिम बि आहिनि, पर चंदे वारा आहिनि, ठगनि ऐं ॾोकड़ कमाइण वारा बि त आहिनि न। उन्हनि हिन खे चयो त बाबा असां तव्हांखे मसइलो हल था करे चऊं। चयूं कहिड़ो? चई अलाह साईं छा चयो आहे त छंछरु ॾींहुं शिकार न कयो न। असां बि चऊं था न कयो, पर फासाइण खां त कोन मना कयो अथनि। तव्हां हणी चरी हिकिड़ी खॾ हणी, इहा जेके मच्छियूं आहिनि उनजो पाणी वहायो, खॾ भरियो मच्छियुनि सां, दर ॾेई छॾियो, वरी पोइ आचर ॾींहुं कढो। चऊं वाह 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 जी ॻाल्हि, हिते असांखे बि हीलो करे ॾींदा आहिनि न असांखे हिते। अच्छा, हाणे इहो आज़माइश हिते बि थींदी। छा थींदो? जुमे जी अज़ान ईंदी न त अलाह आज़माइण लाइ यकदमि ग्राहक घणा मोकिलींदो, रश थी वेंदी दुकान ते। होॾा अज़ान अची वई आहे, हिनखे दुकान बंदि करिणो आहे, पर रश थी वई आहे, माल थो कमाए ऐं उन रश जे करे निमाज़ बि वियसि हली। इहो अलाह आज़माइश थो वठे। पोइ छा थियो त इहो जेको ॿियो ग्रुप जेके पाण त बुराई न पिया कनि, उहे छंछरु ॾींहुं मच्छियूं न पिया फासाइनि, उहे चवनि पिया न अलाह मना कई आहे, पर हुनखे रोकनि बि न पिया। हाणे इहो ग्रुप आहे ऐं उन सां यारियूं बि रखनि था, उनजूं दावतूं शादियुनि में उथणु वेहणु, ताड़ा कचहरियूं भाकुर सभु कनि पिया हुननि सां, पर पाण बुरो कमु कोन पिया कनि, पर हुनखे रोकनि कोन पिया, जॾहिं की रोके सघिया पई। त हिकिड़ो ग्रुप हो जेको हुन सां विढ़े पियो, ताइलका त टोड़े पियो, चए पियो असां माण्हू वठी था तव्हां सां विढ़ंदासीं। त हे जेके तबलीगी या विच वारा, उहे छा था हुननि खे चवनि जेके हुनखे रोकनि पिया? ॿुधो क़ुर सूरत अल-अहरा, वइज़ क़ालत उम्मतुम मिनहुम, त हिकिड़े इहे जेको विचे ग्रुप वारनि, उन्हनि रोकण वारनि खे, उन्हनि सां वेहण वारनि खे चवणु लॻा लिमा तइज़ून, तव्हांजो कहिड़ो कमु आहे जंहिंजे पोयां पिया हुजो हिननि सां विढ़ो था? क़ौमन निल्लाह मुहलिकुम, पाण ई इहो ग़लति कमु था कनि, अलाह हिननि खे हलाक कंदो। औ मुअज़िबुम अज़ाबन, शइ अलाह अज़ाब ॾींदनि। अलाह जो कमु आहे न, तव्हां चुप करे वेहो, तव्हां सिर्फ़ु तबलीग कयो। त इहे जवाबु छा था ॾियनि? इहे बुराई पाण न करण वारा, रोकण वारा छा था चवनि? कालू माज़रतन इला रब्बिकुम, चए बेवकूफ़ो, अलाह असांखे ड्यूटी ॾिनी आहे त पोइ असां अलाह खे कहिड़ो उज़ुर कंदासीं? त असांखे ताक़त बि ही, असां हिननि खे छो कोन रोकियो? कालू माज़रतन इला रब्बिकुम, अलाह वटि असां उज़ुर कहिड़ो कंदासीं? ऐं ॿी ॻाल्हि वल अल्लाहुम यतकून, असांजे प्रेशर जे करे सुधरी बि सघनि था, मुमकिन आहे त इहे सुधरी वञनि। इहे हिन टे ग्रुप जंहिंजी मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाई आहे, त इहे टे ग्रुप थी वेंदा। हाणे अचो त हिननि खे थोरो डिटेल ते ॾिसूं था। अलाह फरमाए थो पोइ छा थींदो जॾहिं अज़ाब अलाह जो ईंदो न, त
हे ॿई ग्रुप विया, बाक़ी बचाईंदो कंहिंखे फलम्मा नसू मां ज़ुकिरू बि, जंहिं हिन क़ुर पाक खे विसारे छॾियो, अंजईन लज़ीन असां निजात ॾींदासीं, बचाईंदासीं उन्हनि खे यनहौन अन सू जेको बुराईअ खां रोकींदा हुआ। क़ुर सूरत अल अराफ़ आयत नंबर 166। हाणे अचूं था त इन्हनि सभिनी में जेके बुराईअ खां रोकण वारा ऐं बुराई न करण वारा, इन्हनि खे अलाह चयो आहे साबिकून साबिकून। 3 ग्रुप आहिनि न, हे सभिनी खां अॻियां हूंदा। चए थो साबिकून साबिकून माना चङा आहिनि में अॻिराई करण वारा। उलाइकल मुक़र्रबून, अलाह चए थो इहे अलाह जा मुक़र्रब प्यारा माना आहिनि। फ़ी जन्नात नईम, इहे वेंदा जन्नत जे आला दर्जे में। जन्नत नईम किथे आहे? सिर्फ़ु अर्श जे हेठां आहे, बाक़ी उन जे हेठां 99 ॿियूं जन्नतूं आहिनि, ऐं हर जन्नत जे विच में एॾो फ़ासिलो आहे जीअं ज़मीन आसमान जो फ़ासिलो। लेकिन इहे कलीलुन मिन आख़िरीन, असांजे ज़माने मां घटि हूंदा। व सुलतुन मिन अवलीन, अॻे माण्हुनि मां मुस्लमान जेके शुरूआती मुस्लमान उन में वधीक हूंदा, वधीक गच हूंदा। सहाबा, ताबईन, तबा ताबईन ऐं इमामनि जो दौर, इहे वधीक हूंदा। ऐं असां जा कलील असां मां तमामु घटि हूंदा इन डिग्रीअ में। इहे ठहनि कीअं था? साबिकून जेके आहिनि न, इहे ज़हीन तरीन इंसान आहिनि, ऐं सभिनी खां जेके वॾा ठग थियनि था, जेके बुराई कनि था, बुराई करण जो माण्हू आहिनि, उहे बि तमामु ज़हीन आहिनि। इहे ॿई ज़हीन ग्रुप आहिनि, ऐं 7 ग्रुप मूंखे क़ुर में ज़हीन मिलिया आहिनि। उलिल नुहा, उलिल इल्म, उलिल तौल, उलिल बकिया, उलिल फज़ल ऐं उलिल कुवत, उलिल बास, ऐं आहे पंहिंजो, ऐं उन खां पोइ उलिल अज़म। इहे सभई इंटेलिजेंट माण्हू आहिनि। हाणे साबिकून जेके नेक इन मां था ठहनि, पर कीअं ठहंदा? जेकॾहिं इहे 7 ई ग्रुप क़ुर तमां गुज़रंदा, अलाह जे क़ुर खे चङी तरह आख़िर खां पढ़ंदा, पोइ छा थींदो? इहे थी वेंदा उलिल अलबाब। माना हाणे पहिरीं हा रुगो ॾाहा, हाणे थी विया उलिल अलबाब, माना सचा ॾाहा, हक़ीक़ी ॾाहा। ऐं इहे कम कहिड़ा कंदा? इहे सभई क़ुर मां मूं कढिया आहिनि। नंबर 1, ज़ुल्म को मिटाना और मज़लूमों की मदद करना, सूरह निसा आयत नंबर 75। माल व जान से जिहाद करना, सूरह तौबा आयत नंबर 49। कुफ़ार मुनाफ़िकून से जिहाद करना, सूरह तहरीम आयत नंबर 9। इहे जेके आहिनि इन्हनि जो नालो आहे अलाह जा शींहं। इहे अलाह जा शींहं आहिनि, ऐं इहे काॾे वेंदा? जन्नत नईम में वेंदा। हाणे अचूं था वरी असहाबुल, हा हलो ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ऐं जेको आहे सो सहरी टाइम में मां आहियां शफ़ी लाखो। अर्ज़ पई हले जेके 3 तबिका ठहनि था, पहिरें जी ॻाल्हि कईसीं, हाणे वरी साॼे पासे वारा जेके बची था वञनि। अलाह चयो असहाबुल यमीन मां असहाबुल यमीन, चए थो साॼे पासे वारा कहिड़े हाल में हूंदा? इहे वेंदा जन्नत में। लेकिन आहिनि केरु? पहिरीं त गारंटीड उहे आहिनि जेके माज़ूर आहिनि, मिसकिन। ऐं कहिड़ा? 4 क़िस्म आहिनि हिते। मिसकिन लोग, दिन को कमाया तो रात को खाया, माण्हुनि वटि एतिरो ई पैसो कोन्हे जो को जिहाद करे सघनि या को ख़र्चु करे सघनि। सूरह तौबा बयाने मरीज़, सूरह तौबा 91। ज़ई बुज़ुर्ग उमिरि पूरा पोढ़ा, सूरह तौबा आयत नंबर 91। नाबीना, सूरह फ़तिर। ऐं जिस्मानी ऐप, मंडा करण जिस्मानी ऐब वारा, चरिया न चरिया न, इहे जेके जिस्मानी ऐब वारा। लेकिन इहे बि क़ुर मां गुज़रनि था, आहिनि माज़ूर, लेकिन इन्हनि वटि क़ुर जो इल्मु आहे। पोइ इहे छा कंदा? पंहिंजे पाड़े में तबलीग कंदा। हक़ीक़त में तबलीग करणी पाड़े में आहे, तबलीग करणी माइटनि में आहे, पहिरीं उन्हनि जो हक़ु आहे। पर इन्हीअ जे लाइ तव्हांखे क़ुर मां गुज़रणो पवंदो, नेक थियणो पवंदो, ऐं सचो नेक थियणो पवंदो। रुगो ॾाढी छॾणु काफ़ी कान्हे का। तंहिंजे करे मां ॾिठो आहे त तबलीग पंहिंजे माइटनि में त करे ई माण्हू 90% कोन था कनि, छो जहिड़ो आहे माइटनि सां, कोन सां फॾो आहे। त चवंदा हला हेॾी ॾाढी खणी असांखे तो चई त दीन जो कमु कर, क़ुर कर, तुंहिंजा अफ़ाल असां ॾिठा आहिनि। पाड़े में बि हुनजो तहलकात ख़राबु हूंदा आहिनि। त इन लाइ इहे पाड़े में नथा कनि, माइट में नथा कनि, हितां निकिरी वञी पिशार में कंदा। माण्हू ॾिसी ॾाढी चवंदा वॾो को बुज़ुर्ग आयो आहे, भाई निमाज़ पढ़ो पाड़े में। असलु इहा आहे। ऐं तबलीग पंहिंजे पाड़े में कंदा,
इहे इन जो नालो अलाह चयो मोहसिनून, इनशाअल्लाह इहे जन्नत में वेंदा, लेकिन जन्नत नईम कान मिलंदी। ऐं अलाह फरमाए थो त इहा पकड़ इन्हनि माज़ूरनि ते न आहे। क़ुर पाण चए लईस अलल आमा हरजुन, कंहिं अंधे ते को ॾोहो कोन्हे, वला अलल आरज हरजन, या कंहिं मंडे ते ॾोहो कोन्हे, वला अलल मरीदुन हरजन, ऐं कंहिं मरीज़ ते ॾोहो कोन्हे, पर शर्त आहे मई युतिल्लाह व रसूलहू, ऐं अलाह ताला जो इताअत कनि, अलाह जे रसूल जी इताअत कनि। वरी चए थो वला अलजीन इज़ा मां अताउक ले तहमिलहुम, वरी अहिड़ा ग़रीब जो चवनि था नबी साईं असां आया हूं जिहाद लाइ तयारु आहियूं, पर असां ॾोकड़ ॿोकड़ कोन्हे, न सुवारी आहे, त अलाह जो रसूल फरमाए थो, चए थो त ला अजिद मां ओमिलकुम अलई, मूं वटि बि का सुवारी कान बची आहे जो तव्हांखे कयां। फ़तवल्लव, पोइ इन नओ उमीद थी मोटंदा, व अयुनुम तफ़ीद मिनल दम, रोअंदा था वञनि। इहे आहिनि जेके ग़रीब मिसकिन माण्हू जेके पैसे न हुजण जे करे कमु करे कोन था सघनि। वरी अलाह साईं फरमाए थो लईस अलल ज़ोफ़ा, बुज़ुर्ग पोढ़नि ते बि ॾोहो कोन्हे को, वला अलल मर्दा, ऐं न को मरीज़नि ते ॾोह आहे, ऐं या वरी उन्हनि ते जेके अबाल लज़ी ला यजुर्मा युनफ़िकून, या उन्हनि खे ख़र्च करण जेतिरो पैसो कोन्हे, इन ते ॾोहो कोन्हे, पर इन्हनि खे छा करिणो आहे, इज़ा नसऊ लिल्लाह व रसूली अल, ऐं इन्हनि खे तबलीग करणी आहे, अलाह ऐं अलाह जे रसूल जी माण्हुनि ताईं नसीहत पहुचाइणी आहे, इहो उन्हनि खे तबलीग करणी आहे। पर इहो तॾहिं कंदा छो त इहे सभई नेक माण्हू आहिनि, इहे क़ुर था पढ़नि, तंहिंजे करे इनखे करणी आहे। ऐं इहे केतिरा आहिनि, सुलतुल मिनल अवलीन व सुलतुल मिनल आख़िरीन, अॻियनि में बि चङा हूंदा, हाणे बि असां में गच हूंदा। ऐं अलाह फरमाए थो हाणे वरी ॿियो ग्रुप आहे, उहो आहे, हाणे इन जो मां फ़ैसिलो न आहे, अलाह कंदो। चए थो त जॾहिं बि को जिहाद जो या बुराईअ खां रोकण जो हुकुम थिए थो त पंहिंजो चए त इस्तज़नक उल तौल मिलूं, त पैसे वारा नबी साईं तव्हांखे चवंदा त असां कालू ज़रना नकुन माल क़ाइदीन, असां इहो कमु न कयूं, जिहाद ते न निकिरूं, बुराई खां न करियूं, बल्कि असां वेही तबलीग जो कमु कंदासीं, माज़ूरनि वारो कमु कंदासीं। हाणे अचो हिते, हाणे इहा आहे त डरपोक हैं, शेर होते भी भेड़ बन जाते हैं, नहीं अल मुनकर न करने के बहाने ढूंढते हैं, नहीं अल मुनकर में जिहाद बची थो वञे। छा था चवनि, सफ़र परे आहे, सफ़र दूर आहे, सूरह तौबा, गर्मी आहे, सूरह तौबा, घर अकेलो आहे, सूरह अहज़ाब, वेही तबलीग कंदासीं, हिते जीअं माज़ूरनि वारो कमु कंदासीं, जेको आहे सो सूरह तौबा। माल जान जो ख़ौफ़ आहे, असांखे ख़ौफ़ थो थिए, डिॼणाऊं, सूरह यूनिस, अक्सर पैसे वारा आहिनि, अमीर आहिनि, सूरतुल हूद, असांखे मुसीबत में न विझो, सूरह निसा। हाणे पोइ छा थो थिए, इहे माण्हू क़ुर जो फ़हम हासिल ई कोन था कनि, आहिनि सभु पैसनि वारा, ऐं पोइ छा आहिनि, आहिनि शींहं, शींहं थी सघनि था, लेकिन मथां रिढ जी खल पाती अथनि, माना असां शींहं न आहियूं, असां आहियूं रिढूं, असां को कंहिंखे रोके कोन सघंदासीं, बुराईअ खां कोन रोकींदासीं, अलाह जे रस्ते में जिहाद कोन कंदासीं, असां त बुराई कोन जेको आहे सो बुराई कोन था कयूं, पर असां बुराई खां रोके कोन सघंदासीं। चाहते हैं कि तबलीग करके अमर मारूफ़ करके ठंडे ठंडे काम करें। हाणे इन्हनि जो छा फ़ैसिलो थींदो, मां त डिसीशन कोन थो ॾियां, अलाह जो फ़ैसिलो कंदो। छो इहे केरु आहिनि, रज़ू भई यकूनू मल ख़वालिक, इहे चाहिनि था त असां वेही कमु कयूं, पोइ ते रहूं, तुब अला कुल फ़म ला यफ़क़ऊन, अलाह ताला जी दिलनि ते ठपो हयो आहे जो सम्झनि कोन था, जो क़ुर सम्झो ई कोन अथनि। लाकिन रसूल वलज़ीन आमनु मऊ, बाक़ी अलाह जे रसूल जा जेके सहाबनि, जाहदू बि अमवालिम, पंहिंजे माल सां जिहाद कनि था, व अनफुसूं, पंहिंजे जान सां जिहाद कनि था, उलाइक लहुमुल ख़ैरात, इन्हनि जे लाइ भलाई हुन, व उलाइक हुमुल मुफ़्लिहून, ऐं इन्हनि जे लाइ अलाह साईं जन्नत पैदा कई आहे। हाणे इहो आहे जेको मां तव्हांखे ॾसियो पे करण जे लाइ। हाणे मां जीअं आख़िर में टाइम आहे, उन में मां हेॾा क़ुर विचां खोलींदो आहियां, मां ॾिसण थो चाहियां त अलाह साईं अॼु छा थो थिए। हालांकि ईअं मां सम्झां थो ईअं ज़रूरी बि न आहे, पर मुंहिंजी हिकिड़ी दिलि चवंदी आहे त मां विचां खोलींदो आहियां त मूंखे प्रैक्टिस आहे, त मूंखे यकदमि उहा न का आयत मिली थी वञे जेका मुंहिंजे उन वक़्त जी कम जी हूंदी आहे। ऐं अमूमन त ईअं थिए थो, पर कॾहिं कॾहिं न बि थींदो हूंदो, वला आलम। हाणे विचां खोलियो अथमि बिस्मिल्लाह। चए थो त ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, चओ त किताब वारो नाहक पंहिंजे दीन जी ॻाल्हि में वधा न करियो। हाणे ॻाल्हि आई न थिए, रहबानियत थियूं कनि मायूं ऐं हथ जूं ॻाल्हियूं वधाइनि था, त चए थो त इन्हनि किताब वारनि खे चओ त पंहिंजे दीन में वधाउ न कयो, ऐं अहिड़ी क़ौम जी ख़्वाहिश ताबदारी न करियो जेके अॻे गुमराह थी चुका आहिनि, ऐं घणनि खे गुमराह करे विया, सिधी रस्ते खां परे विया, इन्हनि जे पोयां तव्हां न हलो। माना इहा ई साॻी ॻाल्हि निकिती त माना वधा न कयो पंहिंजे दीन में, असांखे बि चवे थो। रब साईं फरमाए थो त वल्लज़ीन हाजिरू फ़ी सबीलिल्लाह, जेके अलाह जे रस्ते में वतन छॾनि था या जिहाद कनि था,
सुम कुतलू, पोइ भली शहीद थी था वञनि। ऐं मातू या नेचुरल मौत अचनि थो, यर्ज़ुकन्नहुमुल्लाह रिज़्क़न हसना, त अल्लाह हुननि खे जन्नत में बहितरीन रोज़ी ॾींदो। इन अल्लाहु ख़ैरु राज़िक़ीन, बेशक अल्लाह बहितर रिज़्क़ ॾियण वारो। इहा ई ॻाल्हि निकिती न, हे ग्रुपनि में अची वई न, त जेको खणी तव्हां मरी बि वेंदो तॾहिं बि अल्लाह तव्हांखे ॾींदो। वरी विचार ॾिसो केॾो, यानी असांजे टॉपिक सां हिकिड़ी शइ रिलेटेड निकिरे थी। वरी थो अलासे इज़ यक़ूलुल मुनाफ़िक़ून वल्लज़ीन फ़ी क़ुलूबिहिम मरदुन, जेके मुनाफ़ जे दिलनि में मर्ज़ आहे न, हर हाउलाए दीन, त जेके नही अल मुनकर कनि था, त चवनि था त इहो त दीन कोन्हे, इहो जेको दीन आहे, इन्हनि दीन में धोखो आयो। हो जेके मच्छीअ वारे खे चवनि पिया न, त बाबा अलाह जो कमु आहे न, हिन खे अज़ाब ॾींदो, तव्हांजो छा वञे जो तव्हां हिननि खे रोकियो था। तव्हां इहो इस्लाम तव्हांजे दीन में त कोन्हे कुझु, तव्हां हुननि सां विड़ो था। त हुननि चयो था असीं अलाह जा ॾाढो कहिड़ो उज़ुर कंदासीं, मन असांजे वेहण सां रुकिजी वञे। हुन इहो जवाबु ॾिनो। ऐं हो छा था चवनिसि, चवनि था त न, तव्हांजो नाहे कमु कंहिंखे रोकण जो, भली चोरियूं कनि था कनि पाण ई अलाह कंदे, हे जो रिश्वतूं खाइनि वेठा वञी खाइनि, अलाह पाण ई पुॼंदनि। असांजो कहिड़ो कमु आहे जो हिननि जे ख़िलाफ़ु एजिटेशन कयूं या एहतिजाज कयूं। असां चुप करे घरनि में वेठा आहियूं, असां त कोन था खाऊं रिश्वतूं। इहा साॻी ॻाल्हि थो अलाह सां करे। त मुनाफ़िक़नि जिन दिलि में मर्ज़ आहे, चवनि था न बाबा इन्हनि खे दीन धोखो ॾिनो आहे। वमन यतवक्कल अलल्लाह फ़इन अल्लाह अज़ीज़ हकीम, बसि जेको अलाह ते भरोसो करे थो, बेशक अलाह ज़बरदस्त वारो आहे। टे, जेकॾहिं टाइम आहे त 5 कंदासीं। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अलाह फरमाए थो कुल मा असलकुम अलैहि मिन अजरिन, नबी करीम साईं तूं उन्हनि खे चओ त हे जेको तव्हां दीन जे कमु कयो था, अलाह थो चवे त मां तव्हां खां इन ते को उजरत त कोन थो घुरां, ऐं बाक़ी इन खां सवाइ जेको पंहिंजे पालींदड़ रस्तो वठणु घुरे सो भली वठे, माना करिणो अलाह लाइ आहे। अलाह तव्हां खां को ॾोकड़ कोन थो हिन कम जे करे घुरे। तंहिंजे करे चए थो व तवकल अलल हय्य लज़ी ला यमूत, तव्हां अहिड़े जहिड़े अलाह ते भरोसो करियो जंहिंखे मौत कोन थो अचे। ऐं संस तारीफ़ सां गॾु पाकाई बयानु कयो, ऐं पंहिंजे ॿाननि जे गुनाहनि खां काफ़ी ख़बरदार आहे। आख़िरी कढूं था, बिस्मिल्लाह रहमान। चए थो लक़द कफ़र लज़ीन क़ालू इन अल्लाह हुव मसीह इब्न मरियम, चए थो इहे काफ़र थिया जेके चवनि था त ईसा अलैहिस्सलाम अलाह जो पुटु आहे। जॾहिं की हुन पाण उन्हनि खे चयो ए बनी इसराइलो, अलाह जी इबादत करियो जेको मुंहिंजो पालींदड़ ऐं अव्हां जो पालींदड़ आहे। बेशक ॻाल्हि हीअ आहे त जेको अलाह सां कंहिंखे शरीक कंदो, तंहिं ते अलाह जन्नत खे हराम कयो आहे, ऐं संदसि ठिकाणो बाहि ऐं ज़ालिमनि जा के मदद कान। हींअर असीं ईसाइनि जो ॿुधोसीं न, त हू चवंदा त जेको आहे सो ईसा अलैहिस्सलाम अलाह जो पुटु आहे, त चए थो ईअं तव्हां न चओ, ईअं न आहे। हाणे जेको आहे सो जेके आहिनि इहे हिंदुनि बि इहा ग़लती कई आहे, त जेके हुन वटि नव जेके पैगम्बर आया उन्हनि खे चवंदा त भॻवान जा अवतार आहिनि, माना भॻवानु इंसानी रूप वठी आयो आहे। असां वटि बि हिकिड़ो ग्रुप तयारु थिए पिए थो, वही जो अर्श पे था मुस्तफ़ा होकर उतर पर आहे मदीने में मुस्तफ़ा होकर, त माना नबी साईं खे अलाह करण जे पोयां ज़ोर पिए था लाइनि, पर ही क़ुर पाक इन्हनि खे बि पकिड़े ऐं रोके वेठो। अलाह पाक मूंखे ऐं तव्हांखे सम्झ था फ़रमाए। इंशा अल्लाह ताला सुभाणे मुलाक़ात थींदी। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वस्सलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।